नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात लाइव असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। ऐं जीअं त तव्हांखे इल्मु आहे त पाकिस्तान जे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ खे हिकु सुप्रीम कोर्ट जे हुकुम ज़रिए गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ऐं उहो रेंटल हाउस जेके ठाहिया विया हुआ, काफ़ी अर्से खां केस हली रहियो हो, उन में भलाख़िर अॼु ख़ासि तौर ते अॼु छाकाणि त अहम ॾींहुं इन करे बि हो त अलामा ताहिरुल क़ादरी इस्लामाबाद में धरणो वञी वेठो आहे हज़ारे माण्हुनि सां गॾिजी। ऐं उन जे तक़रीर जे दौरान ई इहो ख़बर आई त वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन मामले काफ़ी मुंझार पैदा करे छॾिया आहिनि। मुल्क में हिकु नओं सियासी बहरान पैदा थी वियो आहे, ऐं हिकु अहिड़ो सियासी बहरान जेको हिन हुकूमत जे घटि में घटि 5 सालनि में नाहे रहियो। ऐं इन सियासी बहरान जे नतीजे में हुकूमत पाण मसइलनि जो शिकार थी वई आहे त पहिरियों जो चैलेंज इहो हूंदो त हू पहिरीं राजा परवेज़ अशरफ खे बचाइनि या पंहिंजी हुकूमत बचाइनि, ऐं ॿियो चैलेंज हूंदो त क़ादरी खे ताहिरुल क़ादरी जे धरणे खे मुंहुं ॾियनि। इन हवाले सां जेके बि समूरियूं प्रो डेमोक्रेसी क़ुवतूं आहिनि पाकिस्तान में, जेके बि सियासी धुरियूं आहिनि, उन्हनि तरफ़ां सख़्तु मुखालफ़त नज़र अचे पई। ऐं उन्हनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त शायदि जमहूरी निज़ाम जी तॾावेड़ जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। हुनजी शिकिल कहिड़ी थींदी जेकॾहिं इहे ख़दशा दुरुस्त आहिनि, ऐं हीअ हुकूमत कीअं सर्वाइव कंदी या सस्टेन कंदी इन सॼे क्राइसिस खे, इहो असांखे ॾिसणो आहे। पर बहरहाल सिंध टीवी न्यूज़ तव्हांखे हिन हवाले सां ख़बरूं बि पहुचाए रही आहे, तजिया बि अचनि पिया। अॼु असां पंहिंजे बिहाइंड द न्यूज़ हिन स्पेशल प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था। इन हवाले सां अॼु असांखे पंहिंजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर जर्नलिस्ट डॉक्टर जब्बार खटक साहब। डॉक्टर साहब, वॾी महिरबानी तव्हां जॉइन कयो। मां हिनखे सियासी बम चवां थो जेको अॼु करायो वियो आहे मंझंदि धारे, छा इहा टाइमिंग जी ॻाल्हि आहे या इहो सॼो जेको हिसो आहे जेको ॻाल्हि ख़दशो ज़ाहिर कयो पियो? ॾिसो, पाकिस्तान में जमहूरियत सां जहिड़ी रांदि खेॾी वई आहे ऐं असांजे मुल्क में इस्टेब्लिशमेंट जो, हिकु लिकियल इस्टेब्लिशमेंट जो हक़ीक़ी हुकुमरान वांगुरु जहिड़ो रोल रहियो आहे, किरदारु रहियो आहे, त उन्हनि में त ॻाल्हि इहा त उनखे साम्हूं रखे असांखे हीअ ॻाल्हि सम्झ में अचे थी त कुझु सालनि खां जॾहिं मतिलबु त इस्टेब्लिशमेंट जो ई जहिड़ो हुकुमरानी वारो जहिड़ो सिधो सही ऐं मुयसरु किरदारु जहिड़ो आहे उहो शायदि कमज़ोर थींदो पियो वञे। पर ॻाल्हि इहा त मूंखे पाण अंदाज़ो आहे त हिकु ॻाल्हि साम्हूं ईंदी हुई त हिन मुल्क में हिकु जमहूरी तौरु मुंतख़ब हुकूमत हुई, पर असांखे इलाही जायुनि ते इलाही वक़्तनि ते इहो अहसासु थींदो हो त हिन हुकूमत जे हथ में न परॾेही पॉलिसी आहे ऐं ज़ाहिर त डिफेंस त कॾहिं बि ॾींदा कोन आहे। हिननि सां गॾोगॾु इहा त इंटरनल सिक्योरिटी जो बि घणो भाङो हिसो हिन हुकूमत वटि न रहियो आहे। त हाणे मतिलबु त बहरहाल जीअं तीअं जमहूरी सिलसिलो अॻिते वधंदो रहियो आहे, उन्हनि में इहा त ज़ाहिर त कुझु अहिड़ी जमहूरी हुकूमत कुझु डिलीवर बि कयो आहे, ख़ासि तौरु आइन जे मामलनि में बि। पर हिकिड़ी ज़ाहिर त माण्हू जा घणा मसइला बि हूंदा आहिनि सॼो उन्हनि खे के हंधि ते मुंहुं ॾेई सघिया आहिनि, के हंधि ते न ॾेई सघिया आहिनि। पर मजमूई तौरु हिकिड़ो परसेप्शन बि जमहूरी हुकूमत जो ख़राबु करण में को अंदरूनी अवामिल बि हुया। पर ॻाल्हि इहा त कुझु इस्टेब्लिशमेंट जी लिकियल ऐं ज़ाहिरी कोशिशूं बि हुयूं त जमहूरी अमल खे बदनाम। क़ादरी जे हवाले सां चयो पियो वियो डॉक्टर साहब, काफ़ी ज़ोर ॾेई एम्फेसाइज़ करे चयो पियो वियो त क़ादरी जो मूव सॼो प्रो इस्टेब्लिशमेंट आहे ऐं इन जो सॼो फ़ाइदो इस्टेब्लिशमेंट खे ई पहुचंदो बाद में। त थींदो आहे न। क़ादरी जी मूव छा हुई? क़ादरी जी मूव ई हुई त ॻाल्हि इहा त इलेक्शन न कयो वञे। हाणे सभिनी खां पहिरीं क़ादरी जो अंदाज़ो कयो त उन्हनि ई चयो त इलेक्शन न कयो वञे, इलेक्शन कमीशन में बि ख़राबु आहे, गंदो आहे। उन्हनि इलेक्शन कमिश्नर जी तारीफ़ कई, बाक़ी मेंबर जी तारीफ़ न कई, छो त हीउ पहिरियों दफ़ो आहे त अहिड़ो इलेक्शन कमीशन चूंडियो वियो आहे जंहिंखे मतिलबु जंहिंमें स्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी न, पर चूंडियल हुकुमराननि जी मर्ज़ी या चूंडियल नुमाइंदनि जी मर्ज़ी सां उहो आयो आहे। ऐं ज़ाहिर त इलेक्शन कमिश्नर जी जहिड़े अंदरूनी मतिलबु त जहिड़ो ग़ैर जानिबदार क़िस्म जो इहो हुयो त इहा उमेद हुई त इलेक्शन हिकु बिल्कुलु पाक ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदा। ऐं ॻाल्हि इहा त उन्हनि मूंखे त इहो लॻे थो, मां पहिरीं बि चवंदो रहियोसि मुख़्तलिफ़ दोस्तनि खे त हीउ पहिरियों दफ़ो अहिड़ो इलेक्शन थींदो त जंहिंखे असांजी इस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि में इन इलेक्शन जे अमल में, इंतिख़ाबी अमल में कंहिं बि क़िस्म जी इंजीनियरिंग जे क़ाबिल न रही आहे।
त ज़ाहिर त कंहिं बि क़िस्म जी इंजीनियरिंग क़ाबिल न रही आहे, त उहो इस्टेब्लिशमेंट जहिड़ो मतिलबु त हिकु अधु सदी खां वधीक हुनजो स्टेक ई ख़तमु थी वियो, जेको मेजर स्टेक जी जी स्टेक ख़तमु व्हीलिंग डीलिंग में जेको मेजर स्टेक उहो ख़तमु थी हा, वियो। त हीउ हमिलो मुतवक़ो हुयो ऐं मां हीउ सम्झां थो इन मतिलबु जेतिरी बि जमहूरी क़ुवतूं हुयूं, सियासी पार्टी ख़ासि तौर पीपल्स पार्टी, नून, अवामी नेशनल पार्टी ऐं समेत जेतिरी बि जमहूरी दुनियूं आहिनि, सियासी पार्टियूं आहिनि, उनखे अंदाज़ो थियणु खपे आहे ऐं ज़ाहिर त हू पंहिंजी हिकिड़ी डिफेंस लाइन बि ठाहे वठनि हा। मां सम्झां थो ॻाल्हि इहा डॉक्टर साहब महीने खां लॻो त ईअं पियो, छाकाणि नून लीग ऐं पीपल्स पार्टी जो वेझे अचणु, ANP जो वेझे अचणु पाण में ऐं तमामु हुनजो कोऑर्डिनेशन ऐं जेको रिलेशन आहे पाण में बहितर थी वियो, त इन मां लॻे पियो त इहो कुझु गड़बड़ आहे, कुझु थियण वारो आहे। ॾिसो न, इन्हनि में असांखे इन मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टी जे उन्हनि में लव हेड जो बि हिकु असांखे नज़र आयो आहे। मतिलबु त उहो ज़ाहिर त इक़्तिदार में हिसो पती वठण जे लाइ त हिक ॿिए सां हेठि कंदा हुआ, पर जमहूरी अमल खे मुस्तहकम करण लाइ हिक ॿिए सां लव कंदा रहिया। त इहो सबबु आहे त इलेक्शन कमिश्नर जहिड़ो आहे उहो बिल्कुलु मुतफ़िक़ तौरु चूंडियो वियो। उन्हनि खां अॻु में जमहूरी हिकु आइनी तरमीमूं थी वियूं आहिनि ऐं हाणे इहा त केयर टेकर प्राइम मिनिस्टर बि हिकु अंडरस्टैंडिंग सां थियण वारो हुयो। पर ॻाल्हि इहा त इलेक्शन कमिश्नर जॾहिं आयो हुयो त मुतफ़िक़ तौरु, तॾहिं खां ई हिकु लिकियल क़ुवतूं मुतहरिक थी वियूं आहिनि त केयर टेकर प्राइम मिनिस्टर उन तरीक़े सां न अचे जहिड़े तरीक़े सां इलेक्शन कमिश्नर आयो। हिन टाइम ते इहो सॼो कमु पहिरीं करे सघिजे पियो। हिन टाइम ते हिन जी ज़रूरत छा हुई जॾहिं तव्हां वटि रहिजी चंद हफ़्ता विया आहिनि हिन हुकूमत जे ख़तमु थियण जा ऐं इलेक्शन जी डेट अनाउंस थियण जा? हिन वक़्त जी छा ज़रूरत हुई? छा हुकूमत इलेक्शन जी डेट अनाउंस करण वारी हुई जेको शायदि एस्टेब्लिशमेंट खे सूट कोन थो करे? ज़रूरत मूं हाणे ॿुधायो मूंखे त जीअं हिकिड़ो मुतफ़िक़ तौरु इलेक्शन कमिश्नर आयो त इन्हनि खां पोइ ई मतिलबु इस्टेब्लिशमेंट खे ख़तरो महसूसु थियो त हीउ मुतफ़िक़ हिकिड़ो वज़ीर आज़म ईंदो ऐं अहिड़े क़िस्म जो इंतिखाबी अमल जमहूरी अमल थींदो यानी अॼु मज़बूत थींदो, अॻिते वधंदो, जंहिंमें इस्टेब्लिशमेंट जी पोज़ीशन अॼु कमज़ोर थींदी। त उन्हनि ॾींहंनि खां ई सॼी तयारियूं हुयूं ऐं हीअ एक्सपेक्टेड बि हो त जमहूरियत ते शब खून ईंदो ऐं हू मतिलबु त राता हो जमहूरियत ते आयो आहे। मां सम्झो था अञा आयो आहे, छाकाणि अञा हुकूमत अञा चांस बि आहे त परवेज़ शरफ़ खे हटाए था, नओं वज़ीर आज़म आणियो ऐं वोटिंग कराए अदमतमा जी तहरीक आणियो। अञा प्रोसेस अञा आहे हिकिड़ो, ईअं सोलो त कोन्हे हुकूमत हुन सुप्रीम कोर्ट हुकुम ॾेई छॾियो बसि सुभाणे लही वियो वज़ीर आज़म। ॾिसो न, हाणे ॻाल्हि ॿुधो, कुझु बि थी सघे थो। मिसाल तौरु हाणे इहा त हिकु त ठीकु आहे, हीअ रेंटल पावर केस सॼो पुराणो केस हुयो, पर असांखे इहो बि सम्झणु घुरिजे भले असीं जेकॾहिं मुनसिफ़ाना तौरु ऐं आदिलाना तौरु हिकु मुंसिफ़ी जो बि किरदारु अदा कयूं पिया, पर असांखे टाइमिंग त ॾिसणु खपे हा। ॾिसो न, जॾहिं इन्हनि जी तव्हां जहिड़ो कादरी जो मार्च शुरू थियो लाहौर मां, सुबुह जो शुरू थियणो हुयो, 12-1 ताईं शुरू न थी सघे, इन करे माण्हू न कढी सघिया ऐं उनजी स्पीच बि कोई एतिरी पुरजोश न हुई। तव्हां ॾिसो पुरजोश न हुई। पोइ जॾहिं राति जी बि तकरीर हुई, उन्हनि में बि उनजी डिप्रेशन हिकिड़ी वाज़े हुई त उहो जहिड़ो अजीब अजीब ॻाल्हियूं पियो करे पिया त के उन नतीजे न। पर ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 वॻे जो टाइम ॾियनि, हू बि हिकु टाइम थियो, पर शुरू थियो 2 वॻे। हा, 2 वॻे शुरू थियो, पर 2 वॻे बि जहिड़ो शुरू थियो आहे त कुझु मतिलबु त हीअ कुझु TV चैनल में इहो आयो आहे त उन तकरीर शुरू करण खां अॻु में उन्हनि जी कंहिं हिकु मतिलबु त बाअसर शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हाणे असीं हितां सुञाणो त मुल्क में कहिड़ी कहिड़ी बादशाह शख़्सियत जॾहिं हिकु शख़्सियत जो नालो वरितो वेंदो पोइ असांजो इशारो केॾा वञिजे थो। पर उन जी तकरीर में मायूसी हुई, उन तकरीर में जोश उन महिल पैदा थी वियो आहे तकरीर दौरान जॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे त ज़ाहिर आहे त हीअ जेकॾहिं मतिलबु त हीअ टाइमिंग्स अहिड़ी आहिनि त को तालुक़ु न बि हुजे, पर तॾहिं बि आम माण्हू रिलेट थी वियो आहे। हाणे इहा त ही पंहिंजे वज़ीर आज़म खे बचाइण जे चकर में आहिनि, ख़ुदि नून बि पंहिंजी असम्बलियूं बचाइण जे चकर में आहिनि, पंहिंजे इक़्तिदार जे चकर में आहिनि। उते धरणो, कादरी जो धरणो थी वियो आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, उहो वज़ीर आज़म या उनजा वज़ीर दाख़िला जहिड़ा आहिनि, उहे कहिड़े क़िस्म जी मतिलबु त पोज़ीशन में हूंदा, उनजी कहिड़ी हैसियत हूंदी त अमन अमान क़ाइमु रहे सघंदा। पाण परेशान आहे, उहो डायनामाइट ते बीठो आहे। ऐं जेकॾहिं को मिसहेप जेकॾहिं कादरी जे उन ते थी वञे, तालिबान जो कल बि बयानु आयो, चयो त असीं हमिलो कंदासीं ऐं बार इन्हनि रहमान मलिक बि चयो आहे, चयो त मां अव्हांखे बिल्कुलु मैसेजिस रिकॉर्ड थियल हू ॾियां थो। उहो उन्हनि कल कैनेडा जे हाई कमिश्नर सां मुलाक़ात कई, छो त कादरी कैनेडियन सिटीज़न बि आहे, उन्हनि खे बि चयो आहे त हीउ ख़तरो आहे, पर इन जे बावजूदि सॼो प्लाट थियल आहे। हाणे केरु कादरी जे सॼे जहिड़ो हुजूम उन्हनि गॾु कयो आहे, उनजी केरु हिफ़ाज़त करे थो?
जेकॾहिं कुझु मिसहैप थी वञो त पोइ त जहिड़ो प्लाट लिखियलु वियो आहे उनजो ड्राफ्ट सीन त नज़र अचे पियो। जेके कादरी अॼु पंहिंजी तकरीर में ॻाल्हियूं कयूं, राति जो त हू कुझु अजीब अजीब ॻाल्हियूं करे पियो त मूंसां गॾु 40 लख माण्हू आहिनि, 10 लख ॿिया अचनि पिया, हिकिड़ी अजीब क़िस्म जी सिचुएशन क्रिएट करे पियो। ऐं वरी चए थो त साबिक़ु थी विया आहिनि ऐं हाणे जेको आहे हिननि खे हुकूमत करण जो हक़ु कोन्हे, सुभाणे असां टेक ओवर कंदासीं। हिकिड़ी अजीब क़िस्म जी सिचुएशन हुई। सुबुह जो जेका तकरीर थी उहा थोरी रिफाइंड हुई। पहिरीं ॻाल्हि त हुन काफ़ी देरि अंग्रेज़ी में तकरीर कई ऐं इंटरनेशनल कम्युनिटी खे हुन एड्रेस करण जी कोशिशि कई। इंटरनेशनल कम्युनिटी खे अंग्रेज़ी में एड्रेस करण जो मतिलबु त मक़सदु ई आहे त जहिड़ी मुमकिन आहे, जहिड़ी तब्दीली ग़ैर जमहूरी तब्दीली अचे पई त आलमी दुनिया खे हिकु रस्तो इनेबलिंग एनवायरनमेंट जेके चवंदा मुआफ़िक़ हालतूं पैदा करण जे लाइ, फेवरेबल सिचुएशन पैदा करण जे लाइ सॼो त जहिड़ो प्लाट लिखियलु त वाज़े आहे न, जहिड़ो थियो हिकु ॿिनि ॾींहंनि में जहिड़ो थियण वारो आहे उहो त हिकु वाज़े। असांखे ख़ुशफ़हमी न रहनि खपे त ॻाल्हि त हुन रुॻो 12 ॾींहं चुका आहिनि, को नाइल त करार न ॾिनो वियो आहे, हुनखे गिरफ़्तार त उहो न थी वियो आहे। ॻाल्हि आहे त हाणे ॻाल्हि आहे त जेकॾहिं नेब जो चेयरमैन इस्तीफ़ा ॾिए त पोइ वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी खे थोरो घणो मतिलबु त उन्हनि खे इल्तिवा में मतिलबु त हाणे ॿियो बि रुॻो 2-3 ॾींहंनि जे लाइ मां ई सम्झो थो कहाणी जो अंत जहिड़ो आहे उहो अचण वारो वाज़े आहे, बिगिनिंग ऑफ द एंड शुरू थी वई आहे। हा, बिगिनिंग ऑफ एंड आहे, पर हीअ एंड जहिड़ो आहे न हिकु नई बिगिनिंग खे शुरू कंदो। उहो अहिड़ो बिगिनिंग त ज़ाहिर त इस्टेब्लिशमेंट खे इहो अंदाज़ो हुजणु खपे त हीअ हाणे 2013 आहे ऐं हू की त को 1960 मुशर्रफ एक्सेप्ट थींदो। ॻाल्हि इहा त इन मुल्क में जहिड़ी जमहूरी अमल जेतिरो हाणे मुस्तहकम थी वियो आहे जिते थी वियो आहे, मां नथो सम्झां त को बि जमहूरियत पसंदि। डॉक्टर साहिब हिकिड़े ॿिए पासे वञूं था, टू बिकम डेविल्स एडवोकेट। कादरी जेका ॻाल्हियूं कयूं आहिनि, हिकिड़ी त रेटरिक घणो पॉपुलिस्ट नारो हो, ग़रीब थी वियो आहे, तबक़ाती नारो वॾो हो त हीअ ग़रीब थी वियो आहे, अमीर आहे, टैक्स था खाइनि, टैक्स चोर आहिनि, करप्शन था कनि। हीअ त हिकिड़ो पॉपुलिस्ट नारो आहे जेको भुट्टे साहिब ॾिनो हो अयूब खे ख़तमु करण लाइ। उहो त हिकिड़ी पंहिंजी जाइ ते करप्शन, मिस गवर्नेंस, बैड गवर्नेंस, इलीटिज़म, इहे सभु शयूं हक़ीक़त आहे, हिन में त को शक न आहे त हिन पीपल्स पार्टी हुकूमत में जेके बि कुझु थियो आहे इन मां त केरु इनकार त कोन थो करे सघे। डॉक्टर साहिब न हुन सां इनकार नथो करे सघिजे। मां हीअ चवां थो त ॻाल्हि इहा त थोरो असांखे सही बिहेव जमहूरी क़ुवतनि खे, जमहूरी सियासी पार्टियुनि खे थोरो बिहेव जहिड़ो अहिड़े क़िस्म जो करणु खपे आहे त ॻाल्हि इहा त हू हिकु रोशन मिसाल। पर माज़ी में जहिड़ी आमराना फ़ौजी हुकूमतूं रहियूं आहिनि उन्हनि जी बि कोई अहिड़ियूं शानदार मिसालूं न आहिनि, तॾहिं माण्हू ज़ाहिर त उन फ़लसफ़े नथो करे सघे। बहरहाल इहा त माण्हुनि खे जहिड़ी बि पाकिस्तान में सियासी तारीख़ रही आहे, जिदोजहद जी तारीख़ रही आहे, उन में माण्हू जो इन ॻाल्हि ते ईमान आहे त ख़राब तरीन जमहूरी हुकूमत बहितर आहे सुठी डिक्टेटरशिप, सुठी आमले जे भेट में। ऐं मां सम्झो त उनजो मुज़ाहिरो जल्दी उनजो साम्हूं ईंदा। हीअ को मतिलबु आहे त को अहिड़ो को हलवो न आहे त जेके इस्टेब्लिशमेंट या कादरी या ॿियो को क़ुवत मतिलबु वधीक खाए वठे। जी परवेज़ मुशर्रफ बि तयारु आहे, अॼु बि परवेज़ मुशर्रफ जोश सां बयानु ॾेई रहियो आहे। ऐं हीअ बि आहे त हीअ मिली आयो हो कादरी जहिड़ो दुबई में परवेज़ मुशर्रफ सां बि मिलियो, हिकिड़ी ॿी शख़्सियत सां बि मिलियो आहे जहिड़ी हिकु रिटायर्ड शख़्सियत आहे मुक़्तदर, उन्हनि सां बि मिली आयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इन्हनि में इन्हनि जे पंहिंजो मार्च में इलाही माण्हू अहिड़ा बि हुया पंहिंजो इन्हनि जे मार्च में बि ऐं धरने में बि जंहिं वटि परवेज़ मुशर्रफ जा फ़ोटू हुया आया। उहो त ज़रूरु थियो आहे, आया माण्हू मौजूदु हुआ। पर डॉक्टर साहिब हाणे हीअ जेको पीपल्स पार्टी इजलास बि घुराइनि पिया, नून लीग जी बि हिकिड़ी वाज़िब पोज़ीशन साम्हूं अची वई आहे। पीपल्स पार्टी अञा पंहिंजी स्टेटमेंट अञा जारी कोन कई आहे। ANP जो बि अची वियो आहे, मौलाना फज़लुर रहमान जो बि अची वियो आहे। हीअ छा असां कोयटा वारे वाक़े खे, कोयटा वारे एमरजेंसी खे ऐं ॿिया जेके वाक़िआ आहिनि उन्हनि खे रिलेट कंदा हलूं हिननि सां, त हीअ टाइमिंग छा ठहे पई, माहौल हुनजे लाइ तयारु थिए पियो? ॾिसो न, हाणे कोयटा में बि असलम रईसानी जी हुकूमत हुई, को बिल्कुलु बेकार क़िस्म जो चीफ मिनिस्टर हुयो, पर उन्हनि जहिड़ो कल्ह बयानु ॾिनो हो, उन्हनि चयो त ॻाल्हि इहा त मूं त FC खे सॼी अमन अमान जी ज़िम्मेवारी ॾिनी हुई ऐं उन्हनि जो कमु हुयो जहिड़ो मतिलबु FC कमु। हाणे ॻाल्हि त FC जी मौजूदगी में ऐं FC जी मतिलबु त ॻाल्हि इहा त सॼी तवजो बलोच मतिलबु त नौजवाननि ते हुई, हुनखे मुख़्तलिफ़ हवाले सां गिरफ़्तार करणु ऐं टार्चर करणु असांखे हीअ सॼो सिलसिलो, पर अमन अमान जो मसइलो इन न रहियो आहे। हाणे हीअ बि हिकु जहिड़ो आहे त हिकदमि एतिरे वधीक माण्हू जो क़त्लेआम ज़ाहिर त हज़ारा क़ौम जहिड़ी आहे बलूचिस्तान जे शीअनि सां हिकिड़ी ज़्यादती नाक थी आहे, उन्हनि जो रिएक्शन जस्टिफाइड हुयो, उन्हनि जहिड़ो हू कयो आहे त हीअ सॼो सिलसिलो आहे। पर ॻाल्हि इहा त
हीउ सॼो करायो कंहिं आहे। ॻाल्हि त अमन अमान जी जंहिंजी ज़िमेवारी हुजे ऐं उहो पोइ ज़िमेवारी खां आजो करार ॾिनो वञे त हू हिकु सूरत हाल बि ग़लति आहे। पोइ गवर्नर राज जीअं आयो, पीस पार्टी यानी आख़िर मजबूर थी वई त उते गवर्नर राज करण जो। जॾहिं गवर्नर राज आयो तॾहिं बि इलाही माण्हू चयो त हिकु सुठो फ़ैसिलो न हुयो, पर उहो पीस पार्टी वटि इन फ़ैसिले खां सवाइ ॿियो को हल बि न हुयो। डॉक्टर साहब MQM जी अञा स्टेटमेंट न आई आहे, अञा MQM जी पोजीशन न आई आहे। MQM तव्हांखे कहिड़े पासे बीहंदी नज़र अचे थी? छाकाणि MQM जी डावाडोल हमेशह रही आहे, पोजीशन क्लियर कोन रहिया आहिनि, हू कहिड़े पासे बीहंदा? MQM जी तारीख़ रही आहे त हमेशह सुठा बार्गेनिक साबित थी रहिया आहिनि ऐं थी विया आहिनि। उन्हनि मतिलबु त हुकूमत में रहंदे बि अपोज़िशन जो रोल प्ले कयो आहे ऐं मतिलबु त ॾिघो अरसो आहे त लाॻीतो हुकूमत में रही आहे। पर ॻाल्हि इहा त हाणे हू अनप्रिडिक्टिव आहे उहो MQM। जेकॾहिं MQM बि पर कादरी वारे इन सॼे मामले में त गॾु हुआ, हुन सां असांजी कादरी अख़लाक़ी हिमायत बि उन्हनि जी मौजूदु आहे। न कादरी वारा न, पर हीउ जहिड़ो एतिजाज हुयो पंहिंजो शीयनि जो जहिड़ो एतिजाज हुयो कराची में, उन में MQM जी क़यादत सही जंहिं सभिनी खां पहिरीं उन सां यकजहती कयो, पोइ उन्हनि जे एतिजाज में उन्हनि जी मतिलबु त उन्हनि जी मदद बि कई आहे सिलसिलो। पर ॻाल्हि इहा त जेकॾहिं हीअ तमामु ख़तरनाक सूरत हाल हूंदी जेकॾहिं कादरी जी हिमायत करे वठनि। इमरान ख़ान बि उन्हनि जी बि अॼु आहे, उहो बि इमरान जी टेंडेंसी त आहे, इमरान ख़ान करे सघे थो हिमायत, उहो चवंदो हिननि मां जान छॾायो तरीक़ो कहिड़ो बि हुजे। हा, पर ॻाल्हि इहा त पर इमरान ख़ान जी पार्टी में कुझु सुप्ता माण्हू बि शामिल आहिनि। ठीकु आहे, इमरान जेको सियासी तौरु एतिरो को मैच्योर न आहे इमरान ख़ान, पर कुझु आहिनि ऐं उन्हनि जा मूं कमेंट्स बि ॿुधा आहिनि। मां सम्झो त हू थोरो रिज़र्व आहिनि। हीअ सॼे बार ॻाल्हि इहा त इमरान खे बि अंदाज़ो आहे, इमरान ख़ान जी समूरी पार्टी खे बि, त उन्हनि जहिड़ी स्ट्रगल कई आहे, छा हू उन्हनि जो सॼो झंडो कादरी जे हथ में ॾेई छॾनि या लिकियल कुवतनि जे हथ में ॾेई छॾनि? ज़ाहिर त पोइ जेकॾहिं उते झंडो ॾींदा पाण त पोइ नंबर 2 थी वेंदा। नंबर 2 थियण जे लाइ इहो सोलो कोन हूंदो इमरान ख़ान जे लाइ, कंहिंजे लाइ बि। डॉक्टर साहब ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसि अचूं। नाज़रीन, असांजी ख़ुसूसी नशियात जारी आहे हिन सॼी सिचुएशन ते। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। नाज़रीन, सिंध TV न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात में मां आहियां तस्वीर संदीलो। अॼु मुल्क में हिकु नई सियासी सूरत हाल पैदा थी वई आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे इन हुकूमत वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ खे गिरफ़्तार करे ऐं उनखे सुप्रीम कोर्ट में सुभाणे पेश कयो वञे। ऐं गॾोगॾु जेको ताहिरुल कादरी जो धरणो आहे उहो इस्लामाबाद में जारी आहे ऐं इन ख़बर ॿुधण खां पोइ, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ॿुधण खां पोइ ताहिरुल कादरी जो चवणु आहे त अॼु अधु कमु थियो आहे ऐं सुभाणे अधु कमु थींदो। असीं उन ते बि ॻाल्हाईंदासीं त हुनजो कहिड़ी सूरत हाल ॾांहुं इशारो आहे। मूंसां गॾु हिन वक़्तु मोहसिन बबर साहब स्टूडियो में मौजूदु आहे ऐं असीं लाइव कॉल बि वठंदासीं। असांजो स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, तव्हां बि कॉल करे ऐं तव्हां बि सुवाल पुछी सघो था। मोहसिन साहब, सूरत हाल जंहिं ते ही पंहिंजी ख़ुसूसी नशरियात जेका सुबुह खां वठी जारी आहे, त ही मुल्क जॾहिं इलेक्शन वेझी अचे पई, उन में ॿ महीना वञी बचिया आहिनि ऐं ही नओं हिकिड़ो बहरान जंहिंमें वज़ीर आज़म खे गिरफ़्तार करण जो हुकुम, ताहिरुल कादरी जो धरणो जंहिंमें चए थो माण्हू जेके आहिनि सो अञा ईंदा, इहो केतिरो मचंदो ऐं हिन मुल्क खे केॾांहुं वठी वेंदो? ॿ अहम डेवलपमेंट थियूं आहिनि तस्वीर। हिकिड़ो त ही मूंखे हिन हुकुम जो आख़िरी बहरान नज़र अचे थो। आख़िरी बहरान आहे, हिन खां पोइ को बहरान जी गुंजाइश कोन्हे। हीअ जेके टाइम बि तमामु थोरो आहे, तंहिंजे करे इहो आख़िरी बहरान आहे। इहो हूअं कई हिननि बहरान ॾिठा आहिनि, पर हीअ आख़िरी बहरान आहे। जेकॾहिं हिन बहरान मां ही निकिरी विया त पोइ त ॿेड़ा पार थी वेंदा, पर ॿेड़ा पार थींदा नज़र कोन अचनि पिया। हिन बहरान मां निकिरणु ॾुखियो लॻे पियो, छाकाणि हीउ वार जेको जिन बि ग़ैर जमहूरी धुरियुनि कयो आहे हिन भेरे, उहो हिन मां बचणु ॾुखियो आहे। छाकाणि हिन भेरे अवामी ताक़त मौजूदु आहे। अवामी ताक़त माना ज़ाहिर कुझु हज़ार माण्हू इस्लामाबाद में धरणो हणी वेठा आहिनि। 60-70 हज़ार माण्हू इस्लामाबाद जे पार्लियामेंट हाउस ॾाढो धरणो हणी वेठा आहिनि।
तंहिंजे करे हिकिड़ी इहा ताक़त मौजूदु आहे। अदलिया जो फ़ैसिलो बि अची वियो आहे। ज़रूरु इस्टेब्लिशमेंट बि पंहिंजी 111 ब्रिगेड जेका आहे उहा बि स्टैंड बाय हूंदी। उन्हनि खे को बि जेकॾहिं हुकुम मिलियो, जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट चाहे थी, उहो हुकुम मिलंदे ई टेक ओवर शुरू थी वेंदो। पर टेक ओवर कीअं थिए थो, हिन बहरान मां हिन हुकूमत कीअं निकिरे थी, इहो अञा कुझु शयूं अञा सवाल आहिनि। पर जेका हींअर नई सूरत हाल साम्हूं आई आहे उहा इमरान ख़ान जी स्टेटमेंट आई आहे। उहा इमरान ख़ान जी स्टेटमेंट इहा आहे त सदर ज़रदारी इस्तीफ़ा ॾे, इंटरिम सेटअप जोड़ियो वञे ऐं बिल्कुलु जल्दी चूंडूं कराइणियूं वञे। अच्छा, भला ताहिर क़ादरी जो इन ते इशारो कोन्हे को त सदर ज़रदारी, छाकाणि त शुरू इलाही ॾींहंनि खां वठी इहो बहस हुयो त सदर खे 2 उहिदा छॾणु खपनि ऐं हिननि जो जेको मुख़ालिफ़ धुरियूं पार्टियूं जेके हुयूं त सदर जेको आहे सो पंहिंजो सियासी जेको रोल आहे उहो ख़तमु करे ऐं हू पाण सदर ई रहे। त इन सूरत हाल में तव्हां कीअं था सम्झो? सदर जे 2 उहिदनि वारी डिबेट पोइ 2 सालनि खां जारी आहे। हिन जूं हेयरिंग थियनि पियूं। कल्ह 3 ॾींहं बि हेयरिंग लाहौर में हिन हवाले सां लाहौर हाई कोर्ट में जो केस हले पियो हुन ते बि थी हुई। पर ज़ाहिर आहे हुन ते एतिरो तेज़ हुननि जो फ़िलहालु कोन हो, एॾी तेज़ी कोन, एॾी अर्जेंसी कोन हुई। पर ओचितो जेको ही बम किरियो आहे सुप्रीम कोर्ट तरफ़ां हिन मुल्क जी सियासत ते ऐं इहो फ़ैसिलो आयो आहे, इहो रूटीन में नथो वठी सघिजे। इहो रूटीन जो फ़ैसिलो ऑफकोर्स न आहे। रेंटल पावर जो केस वॾे वक़्त खां हले पियो। हिन में 16 माण्हू आहिनि, 3-4 वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, ॿिया अमलदार आहिनि, ॿिया माण्हू आहिनि। तंहिंजे करे उनखे हिन सां रिलेट कबो। हिन थींदो इहो जो पीपल्स पार्टी जो जेसि ताईं सरकारी ऑफिशियल हिन में मौक़िफ़ नथो अचे त हू छा रिव्यू में वञनि था हिन फ़ैसिले जी। इहो फ़ैसिलो आहे, हिकिड़ो हुकुम आहे अदालती। सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे, वकील सां राब्तो करे अपील में वञनि था, इन स्टैंड वठनि था। इहो सभु अञा अच्छा, MQM जो बि अञा न आयो आहे ऐं सदर साहिब जेको हंगामी इजलास तलब करे वरितो आहे इतिहादियुनि जो, उन जो बि अञा ताईं को न आयो आहे त उहो अनाउंस छा था कनि, कहिड़ी हिकमत अमली ठाहिनि था पिया। इमरान ख़ान जेके 7 मुतालबा पेश कया आहिनि उन्हनि में हिकु त सदर साहिब खां फौरी तौर ते इस्तीफ़ा जी हुन घुर कई आहे। उन सां गॾोगॾु गैर जानिबदार हिकिड़ो निगरान सेटअप ऐं उन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन जी जेका आहे नए सिर तश्कील जा मुतालबा कया अथई ऐं चयो अथई त ताहिरुल क़ादरी जा जेके बि ॻाल्हियूं आहिनि, मुतालबा आहिनि, उहे ठीकु आहिनि। इन जो मतिलबु त हो ताहिरुल क़ादरी जा जेके डिमांड्स आहिनि ऐं हिन वक़्तु जेको धरणो हयूं वेठो आहे उनखे दुरुस्त करार थो ॾिए पियो। तस्वीर असां कल्ह खां इहो चऊं पिया त इमरान ख़ान जी इन धरणे में शमूलियत हिकिड़ो फ़ैसिलाइतो जेको आहे क़दम हूंदो हुनजो, ऐं फ़ैसिलाइतो ईअं माना हिनजो नतीजा ख़ैज़ हिनजो निकिरंदो जॾहिं इमरान ख़ान ॾिसंदो त हीउ मामिलो कहिड़ी तरफ़ वञनि पिया। उन खां पोइ इमरान ख़ान जेको आहे हिन धरणे में शिरकत कंदो, शेख रशीद हिन धरणे में शिरकत कंदो ऐं ईंदा। हीअ सभु माण्हू हाणे जेके बि एंटी पीपल्स पार्टी ऐं एंटी नवाज़ लीग आहिनि। न पर तव्हां इहा ॻाल्हि कई त गैर जमहूरी क़ुवतुनि जो हिकिड़ो हमलो पिया सम्झो इन सॼी हिन सूरत हाल खे जेको ताहिरुल क़ादरी जेको इहो मूव कयो आहे, त छा इमरान ख़ान वारा या ॿियूं धुरियूं जेके हुनजी हिमायतियूं कनि पियूं ऐं सदर ज़रदारी जी जेको आहे सो इस्तीफ़ा जो मुतालबो कयो आहे त उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? सर उहे मां चवां पियो त हू हिकिड़ी ॻाल्हि त इहा त ज़रदारी साहिबु सदर हूंदो ऐं इंटरिम सेटअप हूंदो, इहो हुननि खे क़बूल कोन्हे। हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठूं। केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो दादा? हा, तव्हां वटि छा सूरत हाल आहे हिन वक़्तु जेको ताहिरुल क़ादरी जो धरणो आहे ऐं मुल्क में नई सूरत हाल जेका पैदा, माण्हू छा था सोचनि तव्हांजे इलाइक़े जा? सर सांगड़ में बिल्कुलु ताव में आहिनि। असां हिन गैर जमहूरी फ़ैसिले खे बिल्कुलु कतई कोन तस्लीम कंदासीं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिननि बहरान में ज़मीन मुक़ाबिलो कंदी। इंशाअल्लाह ताला गैर जमहूरी क़ौतुनि जा असां इरादा आहिनि से खाक में मिलाए छॾींदासीं। ठीकु आहे जी, वॾी महिरबानी तव्हांजी। ही को असांजो हाणे ही माण्हुनि जी हिकिड़ी पंहिंजी फील आहे ऐं इहो जज़्बाती कारकुन हुयो ऐं माण्हुनि जी त इहा बि हुई त भई करप्शन जेका थी आहे, माण्हू त फ़ोनूं बि कनि पिया। केतिरनि ई हंधनि खां इहो ख़ुशी जो इज़हार थियो आहे त भली ठीकु आहे जमहूरियत हलणु खपे, जमहूरी निज़ाम जेको आहे उहो डीरेल न थियणु खपे, पर उन सां गॾोगॾु जमहूरी जेके तक़ाज़ाऊं हुयूं जेके पीपल्स पार्टी खे पूरियूं करणियूं हुयूं, वॾे वक़्त खां आमिरतनि मां जान छॾाइण खां पोइ पहिरियों दफ़ो जमहूरियत खे एतिरो टाइम मिलियो आहे त उन में कहिड़ियूं अचीवमेंट्स हुयूं जेके माण्हू मुतमिन हुजनि हा, माण्हू ख़ुशि हुजनि हा ऐं जमहूरियत ते राता हुई था चवनि अहिड़ी जमहूरियत न, जमहूरियत जेका असुलु आहे उहा जमहूरियत मुल्क में क़ाइमु थियणु खपे ऐं जमहूरियत जे नाले में हीउ जेको सॼो निज़ाम पे हलियो आहे, जेको मसलत वारो हलियो आहे, मफ़ाहिमत वारो हलियो आहे, उन में उहे क़ुवतूं जेके आमिरतुनि जूं साथारी रहियूं आहिनि पास्ट में, मुशरफ़ जो जन साथ ॾिनो आहे, उन्हनि खे बि हिननि खयो आहे त इहे हिननि जी साख जमहूरियत जी साख लाइ हिकिड़ा वॾा सुवाल आहिनि हिन वक़्त जेके माण्हू सोचनि पिया। त सिर्फ़ु जमहूरियत जी ॻाल्हि त दुरुस्त आहे, पर हुननि जो पंहिंजो बि जेको कारो वहिंवार आहे हिन हुकूमत जो, उहो बि को आइडियल कोन रहियो आहे। माण्हुनि खे सख़्तु एतिराज़ आहिनि उन ते ऐं माण्हू उन ते पुछाणो कनि पिया, माण्हुनि ते सवाल कनि पिया। सिंध जा माण्हू ख़ासि तौर ते हिन हवाले सां
सख़्तु परेशान रहिया आहिनि। उन्हनि खे गुज़िरियल 2-3 सालनि खां अहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि, ज़ुल्फ़कार आबाद, मकानी निज़ाम जो निज़ाम, नौकरियूं, कराची यूनिवर्सिटियुनि में असांजे नौजवाननि जी बंदिश, कुझु अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कया विया आहिनि जिन से सिंध जो माण्हू सख़्तु नाराज़ आहे उन्हनि खां। हाणे उहे सिंध जे माण्हुनि खे गॾु कीअं खणी हलनि था, इहो ख़ुदि हिकु वॾो सुवालु थींदो। इहो बि वॾो सुवालु हूंदो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा जंहिंजे नाले ते हीअ माण्हुनि वोट ॾिना ऐं उनजा क़ातिल जेके आहिनि सो अञा ताईं उन्हनि खे के सज़ाऊं कोन आयूं, गिरफ़्तार कोन थिया। 27 डिसंबर ते अनाउंस थियणो हुयो उन बारे में ख़ुसूसी तौर ते, उहो बि कोन थियो। त माण्हुनि वटि इहो बि सुवालु आहे जो माण्हू जेके आहिनि सो उहे मोहबतूं कनि था भुटनि सां। हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठो। हलो, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अतीकुर रहमान पियो ॻाल्हायां साईं, खैरपुर मीर सां साईं। हा, अतीकुर रहमान, छा चवणु चाहींदव, छा पुछणु चाहींदव? मां इहो चवणु चाहींदुसि त जॾहिं खां पीपल्स पार्टीअ जो दौरु आयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह अवामी पार्टी आहे ऐं अवाम लाइ सभु कुझु कयो आहे। असांजे ज़िले खैरपुर में रिकॉर्ड तरक़ियाती कम थिया आहिनि। अॻु में बि वज़ीर आज़म खे लाथो वियो, वरी हाणे बि वज़ीर आज़म खे लाथो वियो आहे। आख़िर इहे पीपल्स पार्टीअ सां एॾियूं नाजाइज़ियूं छाजे करे? साईं अतीक साहब असांखे सवाल हिकिड़ो ॿुधाइजो त रेंटल पावर केस हिकिड़ो अहम केस आहे, जेकॾहिं केरु करप्शन करे उनखे न लाइजे। अच्छा, उहो साबित त थिए न, उहो केस त हले न सर। साईं केस हलियो आहे, सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, हाणे हुकुम सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे छा कयूं? केस हले सर, केस साबित थिए त पोइ हुनजे लाइ एक्शन खयो वञे न सर। सर केस त उहो चऊं पिया इन्वेस्टिगेशन थी आहे, तॾहिं त केस आयो आहे साम्हूं, ईअं गिरफ़्तारी जा हुकुम छो थींदा? पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि साईं, इन केस में त ॿिया जवाबदार आहिनि साईं, उन्हनि जो त ज़िक्र ई न पियो कयो। सभिनी खे 16 माण्हुनि खे, तव्हांजी इतला लाइ अर्ज़ु आहे त 16 माण्हुनि खे गिरफ़्तार करण जा हुकुम जारी कया विया आहिनि ऐं उनजा नाला ECL अची विया आहिनि। उनजा नाला बि ECL ते अची विया आहिनि। मुल्क मां भॼण न ॾिनो वेंदो उन्हनि माण्हुनि खे जेके बि उन में घुरबल आहिनि केस में। ठीकु आहे सर। अतीक साहब महिरबानी तव्हांजी। थोरो माण्हुनि खे असल में छा आहे त थोरो सम्झणु, छा कंदा माण्हू आहिनि जज़्बाती, किथे कमु थियो किथे न थियो, जिथे थियो आहे उहो थो चए त वाह वाह जी बिस्मिल्लाह, जिते न थियो आहे, जिते कुझु बि न थियो आहे, जिते दिलियूं दुखनि थियूं पियूं, जिते चुल्हियूं ॿरनि कोन थियूं पियूं, त उन्हनि माण्हुनि जे लाइ त न जमहूरियत न आमरियत, उन्हनि जे लाइ त पेट जेको आहे जी बुखे माण्हू जे लाइ, बुखे जे ॿार जे लाइ चंड बेमानी जी मिसल लॻंदो आहे, उन्हनि जे लाइ त न आमरियतुनि में फ़र्क़ु आहे न को जमहूरियतुनि में। त हीअ जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उनखे तव्हां कीअं था सम्झो त सुभाणे जॾहिं गैर जमहूरी क़ुवतुनि जो तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, उहो हिकिड़ो थिए थो सेटअप कहिड़ो हूंदो, कहिड़ा माण्हू हूंदा? तस्वीर सेटअप जी ॻाल्हि हले पई, सेटअप जो सुवालु हले पियो। आइनी तरीक़ो इहो आहे त कंहिं बि सूरत में सदर साहिबु जेको आहे उहो खणी हींअर हुकूमत ख़तमु करे छॾे, असेंबलियूं टोड़े छॾे, पर जेको इंटरिम सेटअप ईंदो उहो 3 महीननि लाइ ईंदो ऐं उहे चूंडूं इन सदर जी निगरानी में थींदियूं। ॿियो आइन में को बि तरीक़ो मौजूदु न ॾिसो न, इनखे इहे त मञनि कोन था। मिसाल ताहिरुल क़ादरी जेके हिमायत था कनि ग्रुप या धड़ा, उहे त न सदर खे था मञनि न इन निगरान सेटअप खे मञनि था। पर तव्हां छा था सम्झो त जेको कुझु महीननि खां वठी इहो बि बहस हुयो मीडिया में ऐं कुझु हल्कनि में ऐं कुझु पर्सनली माण्हू बि कुझु पीपल्स पार्टी जा हुया त निगरान सेटअप 3 महीननि वारो न ईंदो, 2 सालनि वारो ईंदो, 3 सालनि वारो ईंदो। छा हालतूं जेके आहिनि हिन वक़्तु इहा सूरत हाल ॿुधाए थी त उॾां त न आहिनि वञी रहियूं साईं? इहो त मथां चूंडूं बि न थियनि, चूंडूं बि न थियनि, इहो बिल्कुलु आहे जो इम्कान मौजूदु आहे। इहो सभु कुझु शायदि कयो ई कादरी, जेको ताहिर कादरी आहे उहो सॼो करे ई नहीं करे पियो, त इहो सिस्टम खे ख़तमु कयो। ॻाल्हियूं ठीकु आहिनि उनजो, उन ॻाल्हियुनि सां असांखे इख़्तिलाफ़ न करणु घुरिजे। करप्शन, मिस गवर्नेंस, बैड गवर्नेंस, तेल कोन्हे, बिजली कोन्हे, पाणी कोन्हे, तव्हां चयो चुल्हियूं कोन थियूं ॿरनि, दिलियूं ॿरियल आहिनि, जलियल आहिनि। हिन हालत में माण्हू तकलीफ़ में आहिनि। पुलिस जी दहशतगर्दी हर वक़्तु आहे, ओवरऑल मुल्क में दहशतगर्दी आहे, तालिबान फैक्टर मौजूदु आहे। इनखे कराची जी हालत ॾिसो, कराची तव्हांखे कंहिं हिकिड़े कलाक लाइ कराची जो को हिसो सुख लाइ नज़र अचे थो तव्हांखे? सॼी हिन हुकूमत में थियनि पिया, नई हुकूमत उनजे ख़िलाफ़ु कुझु करे पई ऐं नई पंहिंजो उनखे रोकण लाइ कंहिं उपाउ वठे पई ऐं नई उनजे ख़िलाफ़ु को स्टेटमेंट अचे पई ऐं नई को उन हवाले सां उन जेका पॉलिसी वाज़े अॼु ताईं असांखे 5 साल में नज़र आई। तंहिंजे करे इहे त हुकूमत जूं ज़िम्मेवारियूं हुयूं त इन्हनि खे पूरो करे। ॾिसो तरीक़ेकार इहो आहे त जमहूरी सेटअप हुजे, हिनजो बदल जेको आहे। हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठो। हलो हेलो साईं, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अवेश भट्टी पियो ॻाल्हायां, कंदकोट मां। जी अदा, छा चवणु चाहींदव, छा सूरत हाल आहे तव्हां वटि? अॼु जेका सूरत हाल नई पैदा थी आहे कंदकोट में, छा सूरत हाल आहे? माण्हू कीअं था महसूसु कनि, तव्हां कीअं था महसूसु कयो? साईं असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। तव्हां छो ख़ुशि थिया आहियो? साईं असां वटि त रुॻो पीपल्स पार्टी जॾहिं वरी आई आहे रुॻो तबाही आहे। ॿोॾि बि आई 2010 जी, बरसाति बि तव्हां वटि आई। जी साईं, हा बिल्कुलु तव्हां सही था चओ, तव्हां वटि रुॻो तबाही आई आहे। 2010 में बि तबाही आई, 2012 में बि तबाही आई तव्हां वटि। बिल्कुलु साईं, पीपी जो पेर ॾाढो गोरो आहे। हाणे छा थियणु घुरिजे साईं भट्टी साहिबु? हाणे छा थियणु घुरिजे, छा थिए, तव्हां थोरो ॿुधायो असांखे। साईं असां त चवंदा हिन हुकूमत खे लाथो वञे। जी, पोइ छा हिन हुकूमत खे ख़तमु कयो वञे।
ठीकु आहे। इन खां बहितर असां सिंधियुनि लाइ पाकिस्तान लाइ त जनरल परवेज़ मुशर्रफ साहब हो। तव्हां सम्झो उहो अञा वधीक बहितर हो, उहो त साईं फ़ौजी डिक्टेटर हो, उहो त अञा वधीक ख़राबु हो। साईं फ़ौजी डिक्टेटर हुयो ठीकु आहे, अगरि हुनखे फ़ौजी नाले डिक्टेटर चयो वञे थो, जेके हाणे आहिनि उहे छा था कनि? तव्हां ॿुधायो, हाणे सीएन खे सरियाम मारियो थो वञे कोटिया में, छो साईं? काथे आहे हुकूमत? ठीकु आहे, महिरबानी चए थो भट्टी साहब त पीपल्स पार्टी जो पेर गोरो आहे, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, हालतूं जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी लाइ गोरियूं हिन ऊची में पइजी वियूं अथसि। ॾिसो साईं, हिकिड़ी ॻाल्हि आहे, पीपल्स पार्टी जा ज़रूरु जेके असांजा कुझु दोस्त हिमायत बि कनि पिया, मुंहिंजे ख़्याल जमहूरी प्रोसेस जी हिमायत ज़रूरु कजे। पीपल्स पार्टी जो ख़राबु अमल रहिया आहिनि सॼी हुकूमत में, हुनजी हिमायत नथी करे सघे। पर इज़हार जी आज़ादी बि माण्हू कुझु खे पसंदि आहे इहा ॻाल्हि, कुझु खे पसंदि आहे। हींअर असांजो दोस्त आहे, हुनखे बिल्कुलु पसंदि आहे ॻाल्हि, हू चवे थो त थियणु घुरिजे, ऐं हुकूमत मक़सदु सुभाणे छो वञे, अॼु छो न वञे। न पर तव्हां ॿुधो त मकानी निज़ाम जेको आहे सॼी सिंध जंहिं ते चिड़ियल ऐं कावड़ियल आहे, आम माण्हू बि कावड़ियल आहिनि। पीपल्स पार्टी खे जेकॾहिं का विथी मिले थी या नथी मिलेसि त पोइ पीपल्स पार्टी जे लाइ सिंध में छा सूरत हाल हूंदी, मोट माण्हू जेके आहिनि उनखे कीअं ॾींदा? अॻे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी ऐं शहादतुनि जो ई जेको आहे सिलो हिन पीपल्स पार्टी खे मिलियो, जंहिंजो फल खाई ऐं हिननि पंहिंजा पेट भरिया आहिनि। ठीकु आहे, त सिंध पीपल्स पार्टी खे कीअं रिस्पॉन्ड कंदी? सम्झो सिंध खे जेका मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे ऐं जेका मुंहिंजी तजवीज़ बि हूंदी असांजे दोस्तनि खे, त हिननि जेके बि डेमोक्रेटिक प्रोसेस आहे इनखे डीरेल न थियणु ॾिजे। पीपल्स पार्टी खे या इस्टेब्लिशमेंट मुंहिंजी नज़र में ग़लती कंदी जेकॾहिं हिनखे 2 महीना अॻु में हिन हुकूमत खे लाहे छॾींदी ऐं सदर ज़रदारी खे बि लाथो वेंदो या कुझु बि थींदो। छाकाणि त जेकॾहिं हिननि खे लाथो वियो त पीपल्स पार्टी वारा जेको पोणा 4 साल 10 महीना हिननि मिस गवर्नेंस कई आहे, बैड गवर्नेंस कई आहे सिंध में ख़ासि तौर ते, उहे ही जस्टिफाई कंदा। ॾिसो असांखे लाहे छॾियूं, असां त वरा खीर जूं नदियूं बि वाहियूंसीं। न पर हाणे त टाइम बि पूरो थी वियो अथनि न, 2 महीना बाक़ी बचा अथनि। ॾिसो जेके माण्हू 5 सालनि जे तक़रीबन अरसे में कुझु न करे सघिया आहिनि, त उहे 2 माण्हुनि में छा 2 महीननि में छा कंदा? हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठूं। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदा वालेकुम सलाम, किथां पिया ॻाल्हायो, केरु पिया ॻाल्हायो? अरशद रसमानी शहर वाइपानी खां। जी अदा, छा चवणु चाहींदो, छा पुछणु चाहींदो? साईं मां इहो ई चवणु चाहींदुसि त हुकूमत खे हिकु तरफ़ बलोचिस्तान में गवर्नर राज लॻण ते मजबूर कयो, ॿिए तरफ़ ताहिर कादरी साहिब जो डी चौक ते धरणो, ऐं टे तरफ़ आइन टाइम ते वज़ीर आज़म खे माना गिरफ़्तारी जा वारंट जारी करणु, छा इहो सिधो सौं डायरेक्टली पीपल्स पार्टी जी हुकूमत खे ख़तमु करण लाइ त को साज़िश त न आहे? ठीकु आहे, महिरबानी। हाणे इहो सुवालु जेको आहे, हाणे इहे सूरत हाल जेका आहे कनेक्टेड आहे। ठीकु आहे, हो हिकिड़ो थियो दहशतगर्दी जो वारो हमिलो थियो, वाक़ियो थियो, ताहिर कादरी जो लॉन्ग मार्च लाइ निकिरण खां वक़्तु जो ख़िताबु हुयो त मां रस्ते में इहा ख़बर ॿुधणु थो चाहियां त बलोचिस्तान जी हुकूमत बरतरफ़ कई वञे, ऐं थियो बि ईअं हुयो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी ही जेको अधु चए थो त कमु थियो आहे, अधु सुभाणे थींदो ऐं हुनजो धरणो ओसि ताईं जारी रहंदो। त इहे शयूं हिक ॿिए सां इंटर रिलेटेड आहिनि या अलॻि अलॻि आहिनि? या जेको रुस्तवाणी साहिब जो वाई पांदी मां सुवालु आयो, हिकिड़े जोई खां परियां हिकिड़ो ॻोठु आहे, हिकिड़ो टाउन आहे नंढो, उते वेठा आहिनि, उते जो माण्हू बि सम्झे थो त गवर्नर राज लॻाइण कोयटा में ऐं जेको वाक़ियो थियो कोयटा में एॾनि माण्हुनि जो शहीद थिया, उन खां पोइ कादरी जो धरणो, उन खां पोइ ही जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो, माण्हू सम्झनि था इहे सभु शयूं गॾियल आहिनि ऐं इहे सभु शयूं हुकूमत खे हटाइण लाइ ऐं इस्टेब्लिशमेंट टेक ओवर करण लाइ इहे सभु शयूं कयूं आहिनि। इहे आम माण्हू बि सम्झे थो, इहा ॻाल्हि इस्टेब्लिशमेंट खे बि सम्झणु घुरिजे। तहरीक तालिबान जेका अॼु धमकी ॾिनी आहे एहसान जो बयानु आयो आहे त ही मुल्क खे विकिणी आयो आहे, ताहिर कादरी अहिड़े क़िस्म जो मुआइदो करे आयो आहे ऐं असां हिन ते हमिलो कंदासीं, असां हिनखे मारींदासीं। त अहिड़ी सूरत हाल बि थी सघे थी अचानक, छाकाणि त सिक्योरिटी जो वॾो प्रॉब्लम थींदो हाणे त वज़ीर आज़म खां पोइ हुकूमत जेका आहे सा पंहिंजे हिकिड़े ख़फ़े ऐं ॾचे में अची वई आहे, त होॾे हुनजो धरणो जारी आहे ऐं होॾे माण्हू वधनि था पिया, चए थो अञा वधनि, का अपील कई अथई त माण्हू अञा अचनि ऐं हुनखे जंहिं टेक मिली वई आहे, सघ मिली वई आहे अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हिन फ़ैसिले खां पोइ। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त इहो ख़तरो पहिरीं ॾींहं खां मौजूदु हो, इहो ख़तरो अॼु बि मौजूदु आहे, इहो ख़तरो सुभाणे मौजूदु रहंदो। पर तालिबान जो हमिलो इहो सॼो लॻे ईअं थो, तालिबान जेकॾहिं असांखे इहो तजियो आहे, असांजी का इंफॉर्मेशन कोन्हे ज़ाहिर आहे इन मामले में। रहमान मलिक घरू वज़ीर आहे, उन बि चयो त हिन ते हमिलो थींदो। रहमान मलिक जी ॻाल्हियुनि जी घणी अहमियत सियासत में हिन हुकूमत में न आहे रही, उहो पाण डिस्क्रेडिट क़िस्म जो माण्हू आहे, उनजी का ज़रूरत कोन्हे रहमान मलिक जी। बाक़ी रही ॻाल्हि तालिबान जे हमले जी, उहो मुमकिन त आहे, उहो बिल्कुलु घणो करे मुमकिन आहे, पर उनजो थींदो कॾहिं टाइमिंग जी आहे। जेकॾहिं उहो हमिलो हींअर थी वञे थो त सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदी त छा आहे, जेकॾहिं हमिलो इहो सॼो कमु थियण खां पोइ थिए तॾहिं ॿी सूरत हाल थी सघे थो कादरी पंहिंजो कमु करे वञे, उन खां पोइ उनखे रस्ते ते हटायो वञे।
ये काफ़ी सवाल आहिनि जेके माण्हू पुछनि था, जेके न पर माण्हू हो करणु जेको चाहिनि था। फार्मूला मोहसिन साहब त लॉन्ग टर्म जेका केयर टेकर ईंदी ऐं हेॾां इमरान ख़ान थो चए त चूंडुनि में देरि जेका आहे उहा बर्दाश्त न कई वेंदी, जेतोणीकि हुन क़ादरीअ जी इलाही ॻाल्हियुनि जी हिमायत बि कई आहे, पर चए थो चूंडुनि में देरि जेका आहे बर्दाश्त न कई वेंदी। इन ते ॻाल्हायूं था, हिकिड़ो कालर लाइन ते काल वठो। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? जी मां ताहिर जोखियो ॻाल्हायां पियो डिफेंस खां। जी अदा छा चवणु चाहींदो, छा पुछणु चाहींदव? सर मां इहो पुछणु चाहियां थो जे वज़ीर आज़म खे जेको गिरफ़्तार जो ऐलान ॾिनो वियो आहे, जी अदा जी हा ॿुधायो। इहो पंहिंजो इन्हनि जे कादरी जे जलसे जे टाइम में छो ॾिनो वियो? इन में का इन्हनि जी साज़िश त कोन्हे? ठीक सही, ठीक आहे, महिरबानी जोखिया साहब। तस्वीर हिकिड़ी अहम ख़बर जी जोखिया साहब, वॾी महिरबानी जोखिया साहब, वॾी महिरबानी तव्हांजी ॻाल्हि पॉइंट असां वटि अची वियो। तस्वीर हिकिड़ी वॾी अहम ख़बर आई आहे ऐं उहा अहम ख़बर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त नैब चेयरमैन फसी बुखारी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जॾहिं नैब चेयरमैन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, हिन जो मक़सदु आहे प्राइम मिनिस्टर जी गिरफ़्तारी डिले थी वई। ये तमामु अहम ख़बर आहे हिन सॼी सिचुएशन में, छाकाणि त गिरफ़्तारी जी ज़िम्मेवारी हिन खी हुई। हाणे रिपोर्ट नैब अची इहा ॾींदी सुप्रीम कोर्ट में अची त नैब चेयरमैन आयो कोन, नैब चेयरमैन ईंदो, पोइ असां गिरफ़्तार कंदासीं, टाइम लॻंदो। तेसि ताईं पीपल्स पार्टी खे ब्रीथिंग स्पेस मिली वेंदो। मूंखे इहो लॻे थो ही ख़बर तमामु अहम आहे, असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाईंदा हलूं त नैब चेयरमैन फसी बुखारी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं नैब चेयरमैन जी ज़िम्मेवारी हुई त प्राइम मिनिस्टर खे उहो अरेस्ट कंदो, सुप्रीम कोर्ट जो हुकुम हो। पर हाणे कुझु लॻे थो इन चेयरमैन जे इस्तीफ़ा ॾियण सां कुछ तब्दीलियूं अची सघनि थियूं। ही सियासी सूरत हाल मुल्क जी इहा हुजे थी, 10 मिंट में तब्दीली अचे थी, का ख़बर न आहे छा थींदो, का ख़बर न आहे त घड़ी खां पोइ छा थींदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ ॿियो जेको अहम फ़ैसिलो आहे या ख़बर आहे उहा नैब चेयरमैन फसी बुखारी जो इस्तीफ़ा ॾियणु। अच्छा, सुभाणे वज़ीर आज़म खे पेश करिणो हुयो हिनखे, त सुभाणे रिपोर्ट कीअं थींदी? वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जी जेका डेवलपमेंट आहे सुप्रीम कोर्ट खे केरु आगाही ॾींदो? सुप्रीम कोर्ट खे नैब जो डिप्टी चेयरमैन आगाही ॾेई सघे थो, को बि अहलकार, को बि उनजो वकील वञी आगाही ॾेई सघे थो। तॾहिं नैब चेयरमैन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, हुन पंहिंजो उहिदो छॾे ॾिनो आहे। हाणे तव्हांजो जेको सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे हिन ते असां अमल कराईंदासीं, पर नओं चेयरमैन अचे त अमल कराईंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, ही पंहिंजा सबब ॿुधाईंदो, इहे डिटेल्स बि ईंदा, जेसि ताईं डिटेल्स अचनि तेसि ताईं हिकिड़ो कालर लाइन ते काल वठूं। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हाजन बोज़ार ॻाल्हायां थो जरवार खां। जी अदा छा चवणु चाहींदव? बाबा हाणे पीपी त खफ़े में पइजी वियो, हे जो असांजे ॻिची में ॻिचो निज़ाम जो तरार लटकायईं, इन जो छा थींदो? तव्हां छा था सम्झो, छा थियणु घुरिजे, तव्हांजी ख़्वाहिश छा आहे? असांजी ख़्वाहिश हो त इहो ॿिटो निज़ाम ख़तमु करे पोइ वञे हा इलेक्शन जो ऐलान करे हा, इन में भलाई हो। ठीकु आहे बोज़ार साहब, हाणे माण्हुनि जी इहा आहे त वेंदे वेंदे भला पीपल्स पार्टी जी हुकूमत चङो कमु जेको सिंधी माण्हुनि जे जेके दिलि दुखे थी पई उन जे लाइ का मरहम थिए हा। तस्वीर अहम ॻाल्हि बोज़ार साहब, ॾिसो बोज़दार नौकिरी जी न कई आहे, हुन कंहिं प्लाट जी बि फरमाइश न कई आहे, हुन कंहिं बंगले जी ऐं गाॾी जी फरमाइश न कई आहे। हुन जे लाइ सिंध जो जेको दर्द आहे, इहो सूर जेको आहे, त वेंदे वेंदे भला इहो ई कयूं वञे पीपल्स पार्टी। बोज़ार साहब हिकिड़ो मूंखे झूनो माण्हू लॻे थो, हुन ख़बर आहे, पर ॾिसो हुनजी ॻाल्हि में तमामु घणो वज़न हो। हुनजो तव्हां वञो, हुनजो मक़सदु इहो आहे भई तव्हां वञो न वञो, तव्हांजी हुकूमत ख़तमु थिए न थिए, असांजो को वास्तो हुन सां कोन्हे। महिरबानी करे हीउ जो ॻिची में असांजे विझी विया आहियो तव्हां अज़ाब, इन ख़तमु करे पोइ जेॾां वञिणो वञो, पर हीअ असांजे अज़ाब असांजी जान छॾायो। फ़िलहाल असीं वञूं था हिकिड़ी ब्रेक ते। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, असां सां गॾु रहिजो। ख़ुसूसी नशरियात में हिकु भेरो ॿीहर भली ॻार माण्हू सुवाल पिया कनि, जीअं कालर चयो त मकानी निज़ाम जेको आहे उन बाबति इहो को फ़ैसिलो कयूं वञनि, को तरमीम कयूं वञनि, वापसि वरितियूं वञनि। पर हिकिड़ो ॿियो बि कालर लाइन ते आहे, काल वठूं। हेलो, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? डॉक्टर ज़फ़र साहब ॻाल्हायां, बिलावल हाउस क्लिफ्टन जे भर में रहंदो आहियां सर। हा जी जी अदा, बिलावल हाउस जे भरिसां छा सूरत हाल आहे हिन वक़्तु असांखे थोरो ॿुधायो। असां रस्ता बंदि पिया, जेको धिका खाई करे पंहिंजे घर में अचण जे लाइ परेशान आहियूं। जो पहिरीं त इहो ई ॻाल्हि आहे, सदर साहिब जे भर में वेहण में असांखे सभ खां वॾी मुसीबत इहा थी आहे। नंबर ॿी ॻाल्हि त हींअर पीपल्स पार्टी जे लाइ हिकिड़ो सही ऐं सुठो मौक़ो आहे, त उहो ई हिननि खे जेको आहे बेस्तो करे लाइ थी न, पर जेका सिंधी माण्हू सां ज़ुल्म कया अथनि, जेके बलदियाती जा बिल कया अथनि,
जेके ज़ुल्फ़िकार भरिया फ़ैसिला कया अथनि। कराची में सिंधी शागिर्दनि दाख़िलाऊं बंदि करायूं अथनि। अञा बि हिननि रिसेंटली आहे इहो अलाह जे वास्ते कुझु हिननि खे अलाह खे कोई थोरो सम्झ ॾिए, अकुल ॾिए, पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ उहे ई साॻा वापसि जेके असेंबली खां बिल पंहिंजा ख़तमु कराए छॾीनि त वरी बि जेको सिंधी माण्हुनि में हिननि जो इमेज ख़राबु आहे उहो इमेज हिन सुठो थी सघे थो। ठीकु आहे, हिननि खे इहा ई सानियत ॾिए न त असां हिननि खे सभु गुनाह माफ़ करे छॾींदासीं। ठीकु आहे दादा, महिरबानी महिरबानी। हुनखे हिकिड़ो त पंहिंजो ज़ाती सूर हुयो त बिलावल जे भर में ई वेठो छो आहे हिकु त पहिरीं ॻाल्हि त इहो सूर सिंध जा जेके मसइला आहिनि, सिंध जा सूर ऐं मसइला जेका मुख़्तसिर नमूने सां केतिरा ई हो ॿुधाए वियो त पीपल्स पार्टी खे 5 सालनि में गौर करणु खपे आहे। पर हाणे त वक़्तु ई कोन्हे हिन को त हाणे हे कीअं कंदा, कीअं सूरत हाल, कीअं माण्हुनि खे मुतमिन कंदा, कीअं वोट जे लाइ हिननि जा चूंडियल नुमाइंदा जेके हिन वक़्तु वेठा आहिनि पंहिंजे तकनि में कीअं वेंदा। जॾहिं हुकूमत में आहिनि तॾहिं बि कुटका पिया था खाइनि, हिते ॾिसो था तव्हां। जॾहिं हेॾी सिक्योरिटी अथनि पोइ बि माण्हू हिननि ते मशरियल आहिनि। सिंध जो माण्हू अॻे ई हिकिड़ो तायल ऐं तपायल आहे हिननि जो, त हिननि जे लाइ कीअं सूरत हाल सुभाणे थी एतिरी सवली कोन्हे तस्वीर। तव्हां सही ॻाल्हि चओ, हीअ सम्झनि था त असां हिन जेकॾहिं हुकूमत खे हटाए छॾनि था, जेकर हुकूमत ख़तमु कनि था त हीअ सम्झनि था माण्हू असांजे इश्क में रस्तनि ते निकिरी ईंदा ऐं असांजे लाइ सभु कुझु उहो कंदा जेको मोहतरमा शहीद बीबी लाइ माण्हुनि पंहिंजो रद्दमल ज़ाहिर कयो। उहो रद्दमल शायदि हाणे नज़र न ईंदो। हीअ ॾिसो न, हीअ माण्हुनि जी राय आहे। माण्हुनि जी हिकिड़ी राय इहा आहे त पीपल्स पार्टी सुठो कमु कयो आहे, उन्हनि जी राय आहे, उन्हनि खे हक़ आहे। माण्हुनि जी हिकिड़ी ॿी ऐं स्ट्रॉन्ग ऐं तमामु अहम राय इहा बि आहे त हिननि सिंध सां वेसागाती कई आहे। हीअ मकानी निज़ाम जो वक़्तु आहे, हीअ रस्तो आहे। हीअ सुभाणे परीहं में इजलास घुराए हिन मकानी निज़ाम खे हमेशह लाइ ख़तमु कनि, दफ़न कनि त हिननि जी जान छुटी सघे थी। अदरवाइज़ इहो जेको मकानी निज़ाम वारो इहो ॻिची में हिननि जी रहंदो ऐं तेसि ताईं जान कोन छुटंदी। हाँ, त पीपल्स पार्टी लाइ वो ज़माना और था, ये ज़माना और है। माण्हू हाणे पुछंदा हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, उन खां पुछूं त उहो छा थो चए। हलो, सलामकुम अदा वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं समाजी अॻवान वली गोर शेख थो ॻाल्हायां, खैरपुर मीरस शहर पीर ॻोठ लॻे ॻोठ मोर जबर शेख दा। हा शेख साहब, छा सूरत हाल आहे अॼु इन्हें जीअं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो फ़ैसिलो आयो उन खां पोइ? साईं सभ खां पहिरियों त जेको आहे जीअं तव्हां गुफ़्तगू कयो पिया वेठा अहिड़े मौज़ुनि ते तव्हांजी कचहरी ॿुधी सॼो ॾींहुं वरी शहर में दोस्तनि सां हिननि मौज़ुनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। पर अॼु जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे उन खां पोइ हितां जेको आहे पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां ॾिठो वञे जेको आहे त लोकल अवाम जेको आहे सो हेठिएं तबिके जो माण्हू जेको आहे उहो ॾाढो ख़ुशि थियो आहे। उन खां पोइ जेको असांजो मीडियम तबिके माण्हू आहिनि उहे जेको आहे सो हिन महिल जिन जी जे हुकूमत जे हवाले सां जेके माण्हू हुननि जा गॾियल इत्यादि हुया उहे माण्हू जेको आहे सो ख़ुशि कोन, उहे परेशान लॻा पिया आहिनि। पर असां ग़रीब अवाम जेको तबिको हुयो असांखे हिन महिल हिकिड़ी तकलीफ़ इहा थी रही आहे, कॾहिं बि पाकिस्तान जे अंदरि सिंध जा जेके हुकुमरान कॾहिं बि सिंधी माण्हूअ जी या सदर पाकिस्तान असांजो सिंधी आहे उन सिंधनि जी हुकूमत खे आख़िर 5 साल कोर्ट जा इत्तेहादी पार्टियूं जा ॿियूं ज़बानूं उहे बर्दाश्त छो न थियूं कनि, असांजो इहो सुवालु आहे। ठीकु साईं, शेख साहब महिरबानी। तस्वीर असां पंहिंजे नाज़रीन खे इहा ख़बर ॿुधाईंदा हलूं त जेको फसी इक़बाल इस्तीफ़ा जी ख़बर हली हुई उहा के परॾेही ख़बरूं इदारे उहा ब्रेक कई हुई, पर हाणे फसी इक़बाल तरफ़ां पंहिंजी तरदीद आई आहे त मूं इस्तीफ़ा नाहे ॾिनी। हीअ सूरत हाल दिलचस्प सूरत हाल तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त फसी बुखारी जेको नैब जो चेयरमैन हो जंहिंजी ज़िम्मेवारी हुई प्राइम मिनिस्टर खे अरेस्ट करण जी, उन इस्तीफ़ा जी ख़बर हिकिड़ी परॾेही ख़बरूं इदारे हलाई त उन्हनि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। पर हाणे वरी उन्हनि इस्तीफ़ा जी तरदीद अचे बि फसी बुखारी तरफ़ां त इस्तीफ़ा नाहे ॾिनी। तंहिंजे करे सूरत हाल वधीक हिकिड़ो नओं मोड़ वरितो आहे ऐं असां हितां जेका सियासी बहरान नओं सियासी बहरान जनम वरितो आहे। इन में चेंज थींदी रहंदी सूरत हाल, 10 मिंटनि में कुझु थी वेंदो, अधु कलाक खां पोइ ॿियो कुझु अची वेंदो। तंहिंजे करे टीवी ते सिंध टीवी न्यूज़ तव्हां ॾिसंदा रहो, इन मामले ते तव्हांखे असां अपडेट कंदा रहंदासीं। हिकु लम्हो जेको आहे उहो तमामु अहम आहे। माण्हू इंतज़ारु पिया कनि, माण्हू टीवियुनि ते वेठा आहिनि, जिते बिजली न आहे उहे माण्हू उन्हनि इलाइक़नि जा फ़ोनूं करे पुछनि था त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। सॼे मुल्क में हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी सूरत हाल पैदा थी वई, ख़ासि करे जेके जमहूरियत पसंदि माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी बेचैनी वारी सूरत हाल आहे। त ख़बर नाहे त सुभाणे जेको ईंदड़ 24 कलाक जेके आहिनि या 1-2 ॾींहं जेके आहिनि उहे अहम आहिनि, ऐं ख़बर नाहे त कहिड़ी ख़ुशख़बरी हूंदी, कहिड़ी बुरी ख़बर हूंदी। माण्हू ॿिन्ही पासनि खां सोचनि था वेठा। तस्वीर हिकिड़ी ॻाल्हि शेख साहब जेको हाणे खैरपुर मां कॉल कई त उनजो ॾिसो ॿ हिकिड़ा मुख़्तलिफ़ क़िस्म जा, मां सम्झां थो हिकिड़ो इंतिहाई जमहूरी क़िस्म जो रवैयो आहे असांजे शेख साहब जेको ॿुधायो, तनक़ीद बि कजे, तारीफ़ बि कजे। हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त आम माण्हू ॾाढो ख़ुशि थियो आहे हुकूमत जे वञण सां। आम माण्हू ॾाढो हुनखे आइनी मामला कानूनी मामलनि जी परवाह न हूंदी।
आइनी आम माण्हू चवंदो आहे साईं ख़ुदा ख़ैर कयो ख़ुदि चङो थियो हीअ हुकूमत वई असांजे लाइ वॾो ॾमरो वॾो अज़ाब वरी तकलीफ़ हुई पर हुन सां गॾोगॾु हिकिड़ी इहा बि अहम ॻाल्हि गई त छो पंहिंजो इहे इदारा जेके आहिनि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहिनि या हिन मुल्क जे जेके चूंडियल क़यादत आहे सदर सिंधी आहे हिकिड़ो ऐं एवान सदर में सिंधी सदर वेठो आहे इहा बि तमामु हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हुई ऐं अञा बि आहे सिंधी माण्हुनि जे लाइ पर जेका माण्हू तवक़ु रखनि पिया जेका ख़्वाहिश रखनि पिया उहे ख़्वाहिश हुननि पूरियूं कोन कयूं हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे उन खां पुछूं त उहो छा थो चए अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो सर मोहम्मद यामीन जमाली कराची डिफेंस खां जी जमाली साहब छा चवणु चाहींदव सर असां इहो ई चवणु था चाहियूं त जेको ही अॼु मसइलो सुप्रीम कोर्ट वारो राजा परवेज़ अशरफ वारो जी सर इहो हिकदमि जेको सो ईअं थी वियो हिकदमि कोर्ट ईअं रिटर्न ताहिर कादरी जी ॻाल्हि हिन मसइले जो हाल छा आहे इहे ज़्यादातूं सिंधियुनि सां बि थियनि भला उन्हनि ते छो अमल नथो कयो वञे पर साईं हिकिड़ी जमाली साहिबु ॻाल्हि ॿुधायो तव्हां खां सवाल पुछंदुसि त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं करप्शन में आहे इन्वॉल्व थिए थो ऐं सुप्रीम कोर्ट जे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिए थी त पोइ छा कजे हुनजो सर ईअं त पोइ जेको सो ॿिटो निज़ाम कयो इहो त सरासर ॿिनि ऐं टिनि माण्हुनि मिठाइयूं खाई विरायूं इहा ॻाल्हि पोइ किथे तव्हां छॾी आहे इहो त साईं पीपल्स पार्टी कयो न पोइ त हुननि खे चइजे न तव्हां इहो निज़ाम वापसि कयो जी सर इहा ॻाल्हि सुप्रीम कोर्ट नथो ॾिसी सघे आहे अच्छा ठीकु आहे साईं ठीकु आहे सुप्रीम कोर्ट त उन ते स्टे बि जारी कयो आहे मकान निज़ाम ते ऐं ख़ुदि तमामु सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी ख़ुशी वारी ॻाल्हि आहे ॾिसो न अॼु ताहिरुल क़ादरीअ वारे जेके जुलूस में हज़ारे माण्हू आहिनि धरणे में उन्हनि सुप्रीम कोर्ट ऐं पाकिस्तान फ़ौज जी हिमायत में नारा हया आहिनि जॾहिं इहो फ़ैसिलो आयो आहे ठीकु आहे न त मकानी निज़ाम ते सिंध जा माण्हू जेके आहिनि जेकॾहिं हीअ का बि अॻु भराई कनि था त उते सिंध जा माण्हू हिननि खे ओन कंदा हिननि खे पंहिंजो कंदा हिननि खे क़बूल कंदा इहा फील थिए थी न हिकिड़ी पंहिंजे माण्हूअ खे इहा ॻाल्हि ज़रूरु आहे तस्वीर एतिरी ॻाल्हि क्लियर कोन्हे मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी थी रही आहे सिंध जा माण्हू जेके ॾिसो जेके कॉल कनि पिया असांखे असां सां ॻाल्हि ॿोल कनि पिया उहे हक़ जो ॻाल्हि कनि पिया हक़ जी ॻाल्हि कनि पिया त पीपल्स पार्टी जी परफॉर्मेंस न आहे रही हक़ जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि नौकरियूं न ॾिनूं हक़ जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि सिंधी माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे सॼे 5 सालनि में पुलिस जो अज़ाब बिजली कोन्हे रोड रस्ता वीरान आहिनि स्कूल बंदि पिया आहिनि इस्पतालनि में उरड़ी वारी अञा सूरत हाल अञा ताईं अॼु बि ख़बर आहे त 6-7 ॿार अॼु बि मरी विया आहिनि इन हवाले सां हाणे इहे माण्हू ॾिसनि पिया इन्हनि सभिनी खे ख़बर आहे पर तंहिंजे बावजूदि बि हिकिड़ो जमहूरी मौक़िफ़ इख़्तियार कयो वेठा आहिनि त असां कुझु बि आहे हिननि पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे असां पंहिंजो हिसाब किताब हिननि सां इलेक्शन जे ॾींहं ते कंदासीं सिंध जे माण्हुनि सदाईं जमहूरियत जो साथ ॾिनो आहे उहे MRD जूं तहरीक हुजनि जेलनि में कोड़ा खाइणु फटका खाइणु माराइणु पंहिंजो पाण खे त सिंध जो माण्हू त पंहिंजे जोहर में हिकिड़ो जमहूरी माण्हू आहे न पर जिन खे वोट ॾिए थो त उन्हनि जमहूरियत जी साख ऐं भरम केतिरो रखियो आहे आवाम जेके आवाम उहो पुछे आवाम सोचे पियो हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठूं हलो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो साईं मां हुज़ूर जमाली दादू मां पियो थो ॻाल्हायां हा हुज़ूर बख़्श दादूअ में छा सूरत हाल आहे दादू जा माण्हू तव्हां त मार्शल आर्ट सां तव्हां आमरियतुनि सां टकर खाधा हुया ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे कीअं पिया महसूसु कयो हीअ 5 साल पीपल्स पार्टी जा सर पीपल्स पार्टी त असांजी हिकु पंहिंजी पार्टी हुई असांजे सिंधियुनि जी पार्टी ज़ुल्फ़िकार भुट्टो साहिब जी पार्टी असांखे इन ॻाल्हि जी ख़बर कोन थी पए त ताहिरुल क़ादरी साहिब जेको आयो आहे केरु आहे किथां आयो आहे हिन जो बायोडाटा छा आहे इन जे पोइ हथु कंहिंजो आहे हीअ वञी लॉन्ग मार्च करे पर हिन में वेही रहियो आहे इस्लामाबाद में डी चौक ते हिनखे हीअं कयो हिनखे लाहियो हिनखे चाढ़ियो हिनखे जॾहिं हिकिड़े वज़ीर आज़म जे मथां पे इल्ज़ामात हुआ रिश्वतखोरी जा जेके बि हुआसीं छा पहिरीं जेका असांजी सुप्रीम कोर्ट ही जॾहिं हिनखे वज़ीर आज़म ते सीट ते वेहारनि पिया उहा कान बि ॻाल्हि सोचे पई साफ़ पाक माण्हू आहे या पहिरीं जो आहे न हिन में को मसइलो आहे हा त इहो त हुकूमत खे सोचणु खपे आहे छाकाणि त हुन ते केस त हलंदड़ हो जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर हुयो उन टाइम वारो केस हुई पुराणो केस आहे जंहिंजो फ़ैसिलो जेको आहे हिन वक़्तु आयो आहे महिरबानी जमाली साहिबु वॾी वॾी सो ताहिरुल क़ादरी किथां आयो आहे केरु आहे छा कंदो आहे असांजे प्रोग्राम में अमर जलील साहिब बि इहा ई ॻाल्हि कही त ताहिरुल क़ादरी 10 साल किथे हो 20 साल किथे हो इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे अलॻि हिकिड़ो बहस आहे ताहिरुल क़ादरी जी शख़्सियत ऐं उनजो जेको इहो एजेंडा जेका इहे खणी आयो आहे पर हीअ जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु त 3 शयूं हिकिड़ियूं गॾु थियूं आहिनि बलोचिस्तान जी हुकूमत जो बरतरफ़ थियणु गवर्नर राज लागू थियणु ताहिरुल क़ादरी जूं दावाऊं जेके आहिनि त हाणे हीअं थींदो सुभाणे हीअं थींदो ऐं अधु कमु थी वियो आहे अॼु अधु कमु सुभाणे थींदो वज़ीर आज़म जी जेका हिसा उन गिरफ़्तारी जा वारंट जारी थियणु 3 जेके सूरत हालियूं आहिनि माण्हू उन्हनि टिनी खे ॻंढनि था वेठा तव्हां उन्हनि खे
पंहिंजे प्रोग्रामनि में माना हिकिड़ो लाइटली हिकिड़ो टच कयो आहे त भई इहे शयूं थी सघनि थियूं मे बी किथे न किथे जेका इहा हिन जी इक्वेशन हुजे। पर आसमा जहांगीर जो इहो चवणु आहे त इहा साज़िश आहे। एज़ाज़ अहसन जो बि इहो ई चवणु आहे त जमहूरी निज़ाम जे ख़िलाफ़ जेका आहे नून लीग ॾिसो न त नून लीग ऐं पीपल्स पार्टी त ॿिट वेठा आहिनि जा, छो जो नवाज़ शरीफ़ 2 महीना अॻु में जेको बयानु ॾिनो त मूंखे सदर ज़रदारी तां हलफ़ खणण में को बि एतिराज़ु कोन रहंदो, जेकर छो ही सम्झी चुका हा त अहिड़े क़िस्म जी का मूव थिए थी, का मुहिम जुई थिए थी पई जमहूरियत जे ख़िलाफ़ जेका आहे हिकिड़ो कॉलर लाइन ते काल वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदा अली हसन संजराणी शदापुर खां साईं। जी संजराणी साहिब छा चवणु चाहींदो, छा पुछणु चाहींदो? साईं अर्ज़ु असांजो इहो आहे त जेको सो शदापुर में हिनमें जेको बि सिंधियुनि जे लाइ ज़ुल्म थिए पियो, हुकूमत सिंधियुनि जी आहे पर सिंध सां ज़ुल्म जेको असली ख़बर आहे सिंधियुनि जे मथां फुरण लुटण सिंधियुनि कामण ऐं इहे जेके आहिनि सभु सिंधियुनि जी हुकूमत वाक़ई आहे, पर सिंध सां ज़ुल्म त वॾो ई आहे न। इहो जेको आहे सो सॼी दुनिया खे ख़बर आहे त सिंधियुनि खां छा पियो थिए, सिंधियुनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे, कीअं पियो थिए। संजरानी साहब असांखे ॿुधाइजो त शहदादपुर इन तव्हांजे इलाइक़े में शहदादपुर में छा सूरत हाल आहे? माण्हू जा रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि, छा आहे सूरत हाल? सही रोड रस्तनि ते एतिरी ख़ल्क कान्हे, इन में छा आहे जो इन्हनि जी इहा ई आहे त जेको सो बिल्कुलु मुल्क ख़ुशी जी लहर में आहे, छो त हिकिड़ो ज़ुल्मनि जो हुकूमत हुई, ज़ालिमनि जी हुकूमत आहे, सिंधियुनि सां ज़ुल्म आहे ऐं कम तरक़ी न आहे, महांगाई आहे, अरूज ते चोट आहे, को बि सुख न आहे, सिंध विकामजी वई आहे, उन जे लाइ असां चऊं था साईं। ठीकु आहे संजराणी साहिब महिरबानी। उहो आहे त किथे फुरीन पंहिंजा किथे लुटी न धारिया, तो ही इहा ॻाल्हि थो करे पियो त सिंधियुनि सां ज़ुल्म सिंध माण्हुनि जी हुकूमत जे हूंदे बि त माण्हू ॻाल्हाइनि था। हिकिड़ी ॻाल्हि आहे तस्वीर जेके अॼु मां कुझु फुटेजिस ॾिठा पे ऐं टीवी ते जेके ख़बरूं हलियूं आहिनि जिते कुझु माण्हुनि ज़ाहिर मुज़ाहिरा कया आहिनि, शहरनि में निकिता बि आहिनि, एहतिजाज बि कनि पिया, पर असां ॾिठो आहे त उहे दुकानूं हथियारनि जे ज़ोर ते बंदि कराइनि पिया। मां फुटेज ॾिसां पियो त हिकिड़ा माण्हू आहिनि 10-15 माण्हू उहे बुट ॿधल आहिनि ऐं पोइ उहे फायरिंग करे। तव्हांखे जेकॾहिं मोहबत आहे, जेकॾहिं तव्हां कुर्ब में निकिता आहियो, मोहबत में निकिता आहियो ऐं तव्हांखे वाक़ई सदमो पहुतो आहे त तव्हां सां त गॾु काफ़ी समय हज़ारे माण्हू हुजणु घुरिजनि ऐं रस्ता बंदि कराइनि, रोड बंदि कराइनि, पर इहे 8-10 माण्हू हथियार सां निकिरनि था त हथियार तां हिकिड़ो फायर करे सॼियूं दुकानूं बंदि थी वेंदियूं। तंहिंजो मक़सदु आहे को अहिड़ो को रिएक्शन असांखे शहरनि में फ़िलहाल नज़र कोन पियो अचे ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हुनजो रिएक्शन आहे त उहो जमहूरी हुनजो अंदाज़ हुजे, हुनजो कहिड़ी बि सूरत में तशदुद भरियो अंदाज़ न हुजे। तव्हां ऐं ॿियो इहो वरी अंदाज़ बि ठीकु कोन्हे को न, तव्हां पंहिंजे दुकानदारनि खे डंडा ॾेखारियो, तव्हां हथियार ॾेखारियो, तव्हां हुनजो कारोबार रोज़गार तव्हां बंदि करायो त इहो ख़ुदि हिकिड़ो मुआशी तौर ते उन्हनि खे नुक़सान बि त ॾियनि था न। ही उहे माण्हू केरु आहिनि भला? उहे माण्हू चाहिनि था छा त वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ गिरफ़्तारी जा वारंट जारी थियनि? त हिकिड़ो एहतियात जेको तरीक़ो आहे उहो बि जमहूरी हुजणु खपे। संजरानी साहब ॿुधायो शहदादपुर में का ख़ासि को चवे थो रिएक्शन आयो कोन्हे? बसि को लाड़काणे में ऐं कुझु जेके हिते जिथे बि अक्सरियत हूंदी पीपल्स पार्टी जा, जिते वोटर हूंदा ऐं जेके नवाज़िल वोटर हूंदा, जेके असुल जयल आहिनि वीचारा उहे त रोइनि था वेठा, उसूर पिटनि था वेठा। बाक़ी कंहिं MPA कंहिं MNA या कंहिं वॾेरे जा जेके माण्हू हूंदा उहे पंहिंजो पाण खे वणाइण जे लाइ पर एहतिजाज जो तरीक़ो आहे उहो ठीकु रखणु जमहूरी रखणु घुरिजे। इहा ॻाल्हि असांजे सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश हूंदी नाज़रीन त तव्हांखे जेको बि तव्हांखे इज़हार करिणो आहे पंहिंजो फ़ैसिले जे हक़ में, फ़ैसिले जे ख़िलाफ़ हुकूमत खे हटाइनि था नथा हटाइनि, उनजो इज़हार तव्हां जमहूरी अंदाज़ में अदम तशद्दुद ते भरियल हुजे। अचो पंहिंजो इंतज़ार रिकॉर्ड करायो, बुख हड़ताल कयो था, ॿियो को तरीक़ो इस्तेमालु कयो, हथियार ऐं मारा मारी ऐं सिंध जे माण्हुनि जो, सिंध जे सूफ़ी माण्हुनि जो ही तरीक़ेकार न आहे। हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, काल वठूं। केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं सऊदी अरब मदीने मुनव्वरा खां अब्दुल लतीफ़ काके पोटो थो ॻाल्हायां। हा काके पोटरा साहिब, इॾहें तव्हां कीअं था महसूसु कयो जेका पाकिस्तान में नई हिकिड़ी सियासी सूरत हाल पैदा थी आहे? साईं कूड़ा कसम थो खणे ताहिरुल क़ादरी, कूड़ा कसम खणी ऐं कूड़ा हलफ़ थो खणे, माण्हुनि खां रुॻो ठगी थो करे। असांजो हिन ते को एतबार न आहे, पर पीपल्स पार्टी असांजे कॉम्प्रेशन सां सही न लिया, वरी बि असांजी दिलि जेका आहे पीपल्स पार्टीअ न कुरे पई। छो कुरे पई तव्हांजी पीपल्स पार्टी जे लाइ दिलि? साईं इन जे करे त वरी बि असांजा आहिनि सिंधी आहिनि। अच्छा माना उहो पंहिंजो मारे ऐं शाम ते विछलींदो, माण्हू त मरी वेंदो, पर पंहिंजाइप वारो तव्हांखे इहो थिए थो। हाजी साहिब महिरबानी भले पार तव्हां वेठा आहियो, महिरबानी तव्हांजी। मोहसिन साहिब प्रोग्राम तस्वीर हिकिड़ी ॻाल्हि अहम नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आज़म जो जेको हुकुम हो गिरफ़्तारी वारो उहो नैब खे लिखत में मिली वियो आहे ऐं उहो उन्हनि ताईं पहुची वियो आहे ऐं उन्हनि ते कार्रवाई बि शुरू थी वई आहे। कार्रवाई कुझु ईअं थी आहे जो 4 वफ़ाक़ी सेक्रेटरी जिन जा नाला आहिनि इन रेंटल पावर केस में, उन जे घरनि ते छापा बि हया वञनि पिया। तंहिंजे करे नैब पंहिंजी कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे ऐं ज़ाहिर आहे जेको फसीह आहे, फसीह बुखारी, उन बि चयो आहे त
असां मां वापसि पहुचा पियो ऑफिस ऐं मां इस्तीफ़ा नाहे ॾिनी त तंहिंजे करे अञा सूरत हाल अॼु राति ताईं शाम ताईं वधीक शाम ताईं या कुझु ई घड़ियुनि में ॾिसो घड़ियुनि में हीअ डेवलपमेंट जिनखे कमु करिणो आहे उहे कमु कनि पिया पर असां वटि जेके आहिनि सो उहे शयूं हिकिड़े सिलसिले प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन जारी आहे। हिन वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो वक़्तु। असां सां गॾु रहिजो। ख़ुसूसी नशरियात में एक भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां फंक्शनल मुस्लिम लीग जो अॻुवान इम्तियाज़ शेख साहब लाइन ते आहे। असीं उन खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ साहब। वालेकुम सलाम। इम्तियाज़ साहब, अॼु जेको सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो आहे वज़ीर आज़म जी गिरफ़्तारीअ जो, तव्हां अॼु जेको नओं हिकिड़ो ॼण त हिकिड़ो सियासी बुरहान मुल्क में पैदा थियो आहे, इन सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, हीअ जंहिं केस में सुप्रीम कोर्ट कयो आहे ऑर्डर, उहो काफ़ी ॾींहंनि खां वठी पेंडिंग केस हो ऐं उनमें मुख़्तलिफ़ उनजा ऑर्डर्स ऐं अहकामात कोर्टनि जा उहे निकितल हुया पर उन ते को बि अमल न पियो थिए। अॼु चीफ जस्टिस जेको ऑर्डर कयो आहे, हाणे इहो ऑर्डर त हुन करे छॾियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस जो ऑर्डर आहे त उन ते अमल थियणु खपंदो। हाणे अमल ई थींदो, हाणे ॿियो हुन में कुझु थी नथो सघे या वरी जेके धुरियूं आहिनि उहे हुन ते जो लीगल रेमेडी ॾिसनि ऐं हुन ते रिव्यू पिटीशन दाख़िल थिए या हुनजे ऑर्डर खे सस्पेंड करण जे लाइ को कारवाई कानूनी कारवाई थिए। पर जेसिताईं उहा थिए होसिताईं मां इहो ज़रूरु चवंदुसि त राजा परवेज़ अशरफ आइनी ऐं कानूनी एतबार सां तर्ज़ पंहिंजो इक़्तिदार जी या जेको हुकुमरानी जो इख़्तियार विञाए चुको आहे, हुनखे हाणे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु खपे ऐं पाण खे कानून जे हवाले पेश करे। इहो ई हिकिड़ो बहितरीन हल आहे हिन जो ऐं हुन खां पोइ सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो करे, छो जो हीउ फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे कि नंढी कोर्ट जो फ़ैसिलो न आहे, उहो हिकिड़े कानूनी तबार सां हुननि फ़ैसिलो कयो आहे ऐं हिकिड़े क्रिमिनल केस में कयो आहे त उन ते पोइ कानून जे हथों सभु बराबरि आहिनि, चाहे वज़ीर आज़म हुजे चाहे आम माण्हू हुजे। शेख साहब जी जी शेख साहब, ही टाइमिंग जी ॻाल्हि भले पई त टाइमिंग तमामु ग़लति आहे। ही कादरी जो धरणो आहे ऐं ही बि टाइमिंग अची वई आहे त हिकिड़ो कादरी खे काफ़ी बूस्ट मिलंदो। ॿियो ओवरऑल हिकिड़ी तासुर हिकिड़ो ठही वियो आहे सॼे मुल्क में त इहो सॼो हिकिड़ी कंहिं कंस्पेरेसी जो नतीजो आहे। सो ही केस अॻु में लॻो काफ़ी अॼु त लॻो कोन हूंदो। ही केस जी डेट जेका आहे उहा कुझु ॾींहं अॻु में हूंदी, पर हाणे जेको बि तासुर हुजे, जेका बि ॻाल्हि हुजे, हिकिड़ी सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे उनखे ख़तमु करण जे लाइ लीगल तरीक़ो ऐं कानूनी तरीक़ो ई थी सघे थो। उहो आहे इन ऑर्डर खे सस्पेंड करण जी एप्लीकेशन, इनखे ख़तमु करण जे लाइ एप्लीकेशन थी सघंदी ऐं कानूनी तरीक़ो थी सघे थो। सही जी जी शेख साहब, हिकिड़े नून लीग ऐं ॿियनि जमातनि सभिनी तक़रीबन जेके जमातूं आहिनि उन्हनि तरफ़ां हिकिड़ो कंसर्न अची वियो आहे त हीउ सभु कुझु जमहूरी निज़ाम जी तडावेट जे करे थिए पियो ऐं शायदि प्रोलॉन्ग्ड जेको इंटरम सेटअप आहे उहो अची वञे, त तव्हांजो छा रिएक्शन हूंदो जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि थिए थी? असां हुनखे सपोर्ट कोन था कयूं। असां चाहियूं था त फौरी तौर ते निज़ाम बचाइणो आहे, फौरी तौर ते केयर टेकर सेटअप खे आंदो वञे, केयर टेकर सेटअप अचे ऐं इलेक्शन जेके थियनि ताकी मतिलबु इहो निज़ाम खे ऐं जमहूरियत खे ख़तरे खां बचाए सघिजे। बाक़ी हाणे थियोरियूं घणियूं थी सघनि थियूं, अफ़वाहूं घणियूं थी सघनि थियूं, हक़ीक़त बि हुजे, पर हुनखे ख़तमु करण जे लाइ असां फंक्शनल मुस्लिम लीग जो मुतालबो थी करे त फौरी तौर ते केयर टेकर सिस्टम पाकिस्तान में आंदो वञे ऐं इलेक्शन जी डेट अनाउंस कई वञे, इलेक्शन मुलतवी न कया वञनि ऐं कानून मुताबिक़ आइन मुताबिक़ इलेक्शन कराई वञे ताकी जमहूरियत बि बहाल थी सघे ऐं बहाल रही सघे ऐं उहो सिस्टम बि धीरे न थी सघे। शेख साहब, आख़िरी सवाल तव्हां खां, छा पीपल्स पार्टी काफ़ी जमातनि सां राब्तो बि कयो आहे, फ़ोन ते ॻाल्हियूं ॿोलियूं बि थियनि पियूं, फंक्शनल लीग अहम इत्तेहादी हुननि जी रही आहे, अपोज़िशन जी हिकिड़ी अहम जमात आहे, तव्हां सां राब्तो थियो आहे त छा स्ट्रेटजी ठाहिनि पिया, छा सोचनि पिया?
ॾिसो असां सां उन्हनि को राब्तो न कयो आहे, लेकिन असां राब्तो कंदा त असांजो उन्हनि सां राब्ते जो हिकिड़ो ई ज़रियो आहे त उहो सिंध जी तक़सीम वारो कारो कानून जेको अञा ताईं तलवार लटकी पई आहे उहो वापसि वठंदा, रिपील कंदा त पोइ ई असां हुन सां कोई बि डायलॉग करे सघंदासीं। ॿी सूरत में असां हुन सां डायलॉग न कंदासीं। असांजी पार्टी पघारो पंहिंजे मौक़फ़ ते क़ाइमु आहे, उन मौक़फ़ ते असां हली करे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघूं था। अगरि उहो कारो कानून जेको लोकल गवर्नमेंट एक्ट आहे जंहिंमें ख़राबियूं उन्हनि खे पाण बि नज़र अचनि थियूं उनखे वापसि वठनि। बाक़ी हीउ जमहूरियत खे ख़तरो तॾहिं थींदो जॾहिं सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे रजिस्ट कबो, सुप्रीम कोर्ट सां ऐं इदारनि आइनी इदारनि सां विढ़बो। बाक़ी अगरि केयर सेटअप आंदो वञे जेको उअं ई मतिलबु कुझु ॾींहंनि में अचण वारो आहे त मां सम्झां थो त जमहूरियत खे ख़तरो बि न थींदो ऐं सिस्टम बि हलंदो ऐं मुल्क सां बहितरी बि थींदी। जी शेख साहब, वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां असां सां ॻाल्हि ॿोल कई ऐं फंक्शन लीग जो मौक़िफ़ असांखे ॿुधायो। तमामु ॿ मूंखे जेके अहम ॻाल्हियूं शेख साहब जूं आयूं, हिकु त इहो आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले ते फौरी तौर ते अमल कयो वञे, का बि मज़ाहिमत न कई वञे। उन सां गॾोगॾु इहो आहे त चूंडनि जी तारीख़ जो ऐलान कयो वञे ऐं बिल्कुलु वक़्ताइता क़दम आहिनि जेके पीपल्स पार्टी जी हुकूमत खे करणु खपनि। छो जो जीअं जीअं धरणे खे टाइम गुज़रंदो, जीअं जीअं सूरत हाल ख़राबु तीअं तीअं सूरत हाल ख़राबु थींदी वेंदी। तव्हां कीअं था सम्झो त पीपल्स पार्टी जी हुकूमत खे कहिड़ा फ़ैसिला करणु खपनि ऐं कहिड़ा वक़्ताइता क़दम खणणु खपनि हिन वक़्तु जॾहिं वरी बहरान में वई आहे? तस्वीर सां पाण सुबुह खां पंहिंजी नशरियात में ॻाल्हि करे रहिया आहियूं त फंक्शनल कॉमपरस्त ऐं MQM जो मौक़िफ़ साम्हूं अचे त सॼी जेके सभु समूरी सियासी पार्टियुनि जो मौक़िफ़ असांजे साम्हूं अची वेंदो, उहे छा था चाहिनि। पर जो फंक्शनल जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे, उहे चवनि था कहिड़ी सूरत में बि जमहूरी निज़ाम खे डीरेल न थियणु घुरिजे ऐं ही पीपल्स पार्टी जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट सां छिकताइण में न अचे ऐं जेको फ़ैसिलो आहे उन ते अमल दरामद करे ऐं तंहिंजे उनखां बाद हिकदमि असेंबलियूं डिज़ोल्व करे इंटरिम सेटअप जो अनाउंस करे ऐं इलेक्शन जी डेट ॾेई छॾे। हिन जो मक़सदु इहो थियो त कंहिंखे बि पोइ मौक़ो न मिलंदो, धरणो बि ख़तमु थी वेंदो, धरणनि जो मुतालबो बि हो, तहलील कयो असेंबलियूं ऐं पोइ तव्हां अची वञो इंटरिम सेटअप में, इंटरिम सेटअप में खां पोइ तव्हां इलेक्शन जो ऐलान करे छॾियो, धरणो बि ख़तमु थी वेंदो। होॾां जेकॾहिं का लीगल हिच न आहे, जेकॾहिं का लीगल हिन वटि शइ मौजूदु आहे मुस्लिम लीग फंक्शनल वटि न, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका इम्तियाज़ शेख साहब कई त जेसीं असां सां ॻाल्हियूं कंदा, पर असां जेसीं मकानी निज़ाम वारी जेका तलवार लटकियल आहे त छा पीपल्स पार्टी असेंबलियूं टोड़े छॾे, चूंडनि जो ऐलान बि करे छॾे ऐं मकानी निज़ाम सिंध जे माण्हुनि ॾांहुं हुनखे वरी मोटिणो आहे, अचिणो आहे, त इहे कीअं उहो करे सघंदा, हुन में थोरे टाइम में मैनेज कीअं करे सघंदा, माण्हुनि खे मुतमिन कीअं कंदा? कॉलर्स पुछनि पिया, सिंध जा माण्हू पुछनि पिया ऐं जेके पीपल्स पार्टी खे छॾे चुका आहिनि जंहिं हिन मामले ते इतिहादी, उहे बि साॻी ॻाल्हि था कनि पिया त जेसीं ताईं इहो न थींदो तेसीं ताईं हिननि सां असां ॻाल्हियूं न कंदासीं। तस्वीरुनि जा ॿ तरीक़ा आहिनि। जेकॾहिं पीपल्स पार्टी वाक़ई संजीदा आहे, पर मूंखे लॻे कोन थो MQM सां हुननि जी ॻाल्हि ॿोल हलंदी। MQM जेकॾहिं इहे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु वेंदा ऐं अहिड़ो फ़ैसिलो कंदा त असेंबली इजलास छॾाए ऐं इन ख़तमु कयूं त पोइ MQM शायदि हिननि सां न बीहे। MQM जीअं हमेशह ॾुखे वक़्त में कंहिंसां न बीहंदी त ॾुखे वक़्त में शायदि हिननि सां बि न बीहे, पर पोइ असेंबली इजलास छॾाए हुन में हिन कानून खे रद्द करे सघनि था। ॿी ॻाल्हि इहो थी सघे थो त हीउ सिस्टम ख़तमु थिए, इंटरिम सेटअप अची वञे, पोइ गवर्नर जेको आहे इहो हटायो वञे, इन जाइ ते ॿियो नओं गवर्नर आंदो वञे ऐं उनजे थ्रू ऑर्डिनेंस ज़रिए इहो लॉ ख़तमु कयो वञे। इन सिर्फ़ु इहे ॿ तरीक़ा आहिनि, अदरवाइज़ टियों तरीक़ो असां वटि को कोन्हे इन कानून खे ख़तमु करण जो। त पीपल्स पार्टी काफ़ी हिकिड़ी डिफ़िकल्ट सिचुएशन में आहे, ख़ासि तौर ते मकानी निज़ाम जे हवाले सां। फंक्शनल लीग जेका आहे उहो उन्हनि जो वाज़े मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे त ॻाल्हियूं ॿोलियूं बि तॾहिं थींदियूं जॾहिं मकानी निज़ाम वापसि थींदो। त हीउ हिकु ॾाढो सुठो मां सम्झां थो फंक्शनल लीग जो मूव नज़र अचे पियो, सियासी मूव जेको आहे हुननि जो नज़र अचे पियो। पीपल्स पार्टी हाणे ॿिए पासे काॾे वञे थी, नून लीग सां ॻाल्हाए थी, ॿियनि सां ॻाल्हाए थी, छा थींदो इहो अञा असां हिकिड़े कॉलर सां ॻाल्हाए वठूं। कॉलर लाइन ते आहे। हलो, वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मोहम्मद नवाज़ गोपांग डिस्ट्रिक्ट खैरपुर साहिब। हा गोपांग साहब, छा पुछणु चाहींदव, छा चवणु चाहींदव? सर असां इहो पुछणु चाहियूं था त हीअ हुकूमत तमामु आज़ादु ॾिनो आहे ग़रीब मिस्किन लाइ, असां ॿारड़ी में वेठा आहियूं, हेॾो त आज़ादु आहे जो हद खां वधीक। कहिड़ो तव्हां सां कहिड़ो आज़ार आहे गोपांग साहब? सही मक़सदु त चोरी आम आहे, चोरी आम आहे, माना बदअमनी आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿिया मसाला ऐं उन खां पोइ गुरबत एतिरी आहे, पंहिंजी चाह ते माना जंहिंखे चाहिनि त उन्हनि खे नौकिरी ॾियनि था, बाक़ी ग़रीब जो कोई बि माना ईअं सम्झ न आहे, उनजो हक़ मारी वेठा आहिनि। ठीकु आहे, छा त गोपांग साहब भई हीअ हुकूमत वञे, ॿी हुकूमत अचे, छा हिकु तरीक़ो ॿुधायो त कीअं ख़तमु थिए? ख़तमु इहो थिए जेको हे तारी साहिब जो जेको आहे हुनजो जेको चवणु आहे ऐं हुनजो जेको इक़रार करे थो पियो असां मुस्लमान आहियूं, हुननि ते एतबार कयूं था पिया, जो कसम खणे थो पियो क़ुर पाक जो, त वाक़ई इहे सभु टोटल करप्शन आहिनि। हिननि जो एतिरो त माना यतीमनि ग़रीबनि खे आज़ादु कयो आहे जो
उन्हनि जो तव्हां ॾिसंदो त लखीं एकड़ ज़मीन वधी आहे। ठीकु आहे गोपाल साहिबु, महिरबानी। हाणे ॿ ॻाल्हियूं हुन कयूं। हिकिड़ो त चोरियुनि जो आज़ार आहे, माना अमन अमान जो मसइलो आहे ग़रीब माण्हू सां। ॿियो गुरबत जो आज़ार आहे। हाणे इहे गुरबत जो आज़ार, अमन अमान जो आज़ार जेको आहे उहो पीपल्स पार्टी जी हुकूमत घटाए न सघी। अटो लटो अझो इहो जेको नारो हुयो 40 साल उन नारे खे थी विया। हे माण्हुनि खे घर बि ॾेई न सघिया। हे माण्हू ॾिसो मानी महांगी लॻी पिया, अटो महांगो थी वियो आहे, बेरोज़गारी आहे, बदअमनी आहे। तव्हां न अमुन ॾिनो, न तव्हां इंसाफ़ ॾिनो ऐं न तव्हां गुरबत घटाई। त ग़रीब माण्हू जो त मुतालबो इहो ई आहे। इहो आहे तस्वीर, त हीअ त आम ॻाल्हि आहे। माण्हू आम ॻाल्हि वीचारो करे पियो। ऐं ॾिसो इहो ई सबबु आहे जो कादरी जहिड़ो हिकिड़ो ग़ैर जमहूरी माण्हू आहे, किथां आयो आहे, कैनेडा मां आयो आहे, उनजी ॻाल्हियुनि ते ॾिसो न, कसम थो खणे वेठो, कूड़ नथो ॻाल्हाए। ही माण्हुनि जी साइकी नफ़्सियात उन ते कमु करे थी, हू बि नफ़्सियात सम्झे थो। त ॾिसो न मज़हब खे एॾे हुन तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे सियासी जलसे में। तव्हां उनजी तक़रीर बि ॿुधी, असां सभिनी ॿुधी त क़ुर की कसम और अल्लाह की कसम। इहो ॾिसो ही माण्हू सियासी माण्हू आहिनि, तव्हां सियासी ॻाल्हि कयो त मज़हब खे एॾो इन्वॉल्व कंदो सियासत में त पोइ माण्हुनि जे जज़्बात सां ॾिसो न त सदाईं जॾहिं बि आमरियतूं ईंदियूं आहिनि हिते, ज़ियालक आयो चई त तव्हां मुस्लमान आहियो, जीअं आहियो त पोइ मां तव्हांजो सदर आहियां 5 सालनि जे लाइ, तव्हां मूंखे चूंडियो। त सदाईं जॾहिं बि ग़ैर जमहूरी क़ुवतूं ईंदियूं आहिनि तॾहिं मज़हब जो नालो इस्तेमालु कंदियूं आहिनि पंहिंजी ज़ात खे ऐं पंहिंजे इक़्तिदार खे वधीक ताक़तवर ऐं मज़बूत बणाइण लाइ। उहे माण्हू उन्हनि जा वेठा आहिनि, उन्हनि खे चूंडे वठंदा आहिनि, सहूलियतूं मुरादूं ॾींदा आहिनि। सो ताहिरुल क़ादरी जूं ॻाल्हियूं ॾिसो न, ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे। ॻाल्हियूं त तमामु आलीशान आहिनि, ज़बरदस्त आहिनि, पर माण्हू केरु आहे, किथां आयो आहे, इहो माण्हू सोचीनि कोन था पिया त इहो मुल्क खे केॾांहुं वठी वञी रहियो आहे। तस्वीर ॿ अहम डेवलपमेंट्स वरी थियूं आहिनि, नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बलूचिस्तान जी असेंबली जो गवर्नर राज ठहियो, उनजे ख़िलाफ़ ठाराव मंज़ूर करे छॾियो आहे त गवर्नर राज वापसि वरितो वञे। हाणे इहे असेंबली मेंबर थी सघे थो त असलम रईसानी जे ग्रुप जा माण्हू हुजनि, घणा जेके पहुता हुजनि, उन्हनि करायो हुजे। न पर इहो बि त हुयो त मौलाना फज़लुर रहमान वारनि उन्हनि बि एतिराज़ कया उन वक़्तु त तव्हांखे ईअं न करणु खपंदो हो, गवर्नर राज लागू न करणो हुयो। या इहो ॻाल्हि हुननि बिल्कुलु या त पीपल्स पार्टी जेका मुंझारे जो शिकार थी वई, प्रेशर डेवलप थी वियो, शाहसी लाश जेके आहिनि उहे 3 ॾींहंनि ताईं उते पिया आहिनि, छा त फौरी तौर ते हुननि खे इहो ई फ़ैसिलो करणो पइजी वियो ऐं उनखां पोइ हुननि शायदि पछतायो आहे ऐं पंहिंजे माण्हुनि जी तरफ़ां जेको आहे सो हिननि अहिड़े क़िस्म जो रेज़ोल्यूशन पास। तस्वीर ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि हिकिड़ो त बलूचिस्तान असेंबली जो अची वियो आहे रेज़ोल्यूशन। ॿियो सदारती तर्जुमान हिकिड़ी वज़ाहत कई आहे त सदर साहिबु मुल्क न पियो छॾे ऐं इहे मुल्क छॾण जूं ॻाल्हियूं अफ़वाहूं आहिनि। हा त हिकिड़ी हिंदुस्तान जी अख़बार जे हवाले सां दावा कई वई, सदर साहिबु पंहिंजी फैमिली समेत दुबई मुंतक़िल थी वियो आहे, जंहिंजी इहा हुननि वज़ाहत हिन वक़्तु कई आहे। सदारती तर्जुमान इहा ॻाल्हि कई आहे, वज़ाहत कई आहे त उहो सदर कोन ईंदो। असां सां गॾु पहिरीं प्रोग्राम में मतिलबु इहो त सदर साहिबु हिते वेठो आहे ऐं इस्लामाबाद छॾे जेको इलाही ॾींहं खां वठी कराची में वेठो आहे। मुश्किल आहे, कराची वेहण जो मक़सदु इहो, महीनो थी वियो सॼो कराची वेहण जो मक़सदु इहो, उन्हनि ख़बर हुई हाणे शायदि मामला ख़तमु थियण वारा आहिनि। पर सदर ज़रदारी कुझु माना 2 साल खनि अॻु इहा ॻाल्हि कई हुई त मुंहिंजो ऐवान सदर मां लाश निकिरंदो, माना हिन जो स्टैंड इहो आहे त हीउ छॾींदो कोन। ठीकु आहे, जेके प्रेशर हिन जे मथां डेवलप थियनि पिया त भई तव्हां छॾियो, हीअं कयो, मुख़्तलिफ़ ॾुखिया वक़्त बि आहे पीपल्स पार्टी हुकूमत ते, पर सदर वेठो आहे, तंहिंजे करे सदर ज़बान जो पको आहे, हीउ वेंदो कोन, हीउ भॼी कोन वेंदो, माण्हुनि खे छॾे कोन वेंदो, हुकूमत शिकसान थींदी, टकराउ थींदो, ख़बर न आहे त उनजो नतीजो छा निकिरंदो। पर हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, कॉल वठूं। हलो जी सर। हा अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? सर मोहम्मद अमीन चांडिया पियो ॻाल्हायां, तालुके मेयर जे ॻोठ कुंभ चांडियो खां। सर हा चांडिया साहिबु, छा पुछणु चाहींदव, छा चवणु चाहींदव? सर असां इहो पुछणु चाहींदासीं त हीउ जेको जमहूरियत जो हीअं हुकूमत हले पई पीपल्स पार्टी जी, सर इन ते हींअर असांजे वज़ीर आज़म जे मथां केस दाख़िल थियो आहे, हुनखे नाल करार बि ॾिनो वियो आहे। उन ते पहिरियां सर छो न सोचियो वियो, जेको हीअ जेका पहिरियों जेका वज़ीर आज़म असांजो गिलानी साहिबु हुयो, उन खां पोइ हिननि खे सर इहो जेकॾहिं हिन वज़ीर आज़म ते केस हलंदड़ बि आहिनि पहिरियां, त पोइ इनखे सर छाजे लाइ वज़ीर आज़म कयो हींअर? केतिरी असांजी ठीकु आहे चांडिया साहिबु, वज़ीर आज़म त हुकूमत कयो, पर हुन केस हिन वज़ीर आज़म थियण खां अॻु में हुन ते चांडिया साहिबु लाइ छॾियो आहे, हुनखे गिरफ़्तारी जा वारंट चया आहिनि, पर हाणे थींदो छा? तव्हांजी राय छा आहे? मेड़ में माण्हू, तव्हांजे ॻोठ में माण्हू छा पिया सोचनि? लाइन कटिजी वई आहे ऐं इहो थींदो त असांजे टाइम प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो थियण वारो आहे ऐं असीं पंहिंजी ट्रांसमिशन जेका अॼु शुरू कई आहे, स्पेशल ट्रांसमिशन जेका असांजी मंझंदि खां वठी हले पई, उनखे बि जारी रखंदासीं ऐं असीं हिन वक़्तु न्यूज़ ब्रेक ॾे था वञूं पिया, उनखां पोइ वरी वापसि अची वरी मुख़्तलिफ़ मामलनि ते ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां असीं ॻाल्हायूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो ऐं असां सां गॾु रहिजो, ख़ुसूसी ट्रांसमिशन